ओम शांति। अॼु बाप दादा चवनि था भाग्य विधाता बाप ऐं भाग्यशाली ॿार 4 ॿ 1980 जा महावाक्य आहिनि। अॼु ज्ञान दाता भाग्य विधाता बाबा पंहिंजे ॿारनि जे भाग्य खे ॾिसनि पिया। सर्वश्रेष्ठ आत्माउनि जो भाग्य केतिरो श्रेष्ठ आहे ऐं कीअं श्रेष्ठ आहे। जीअं तव्हां सभी बाप जो परिचय ॾींदा आहियो त विशेष ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियो। विशेष 6 ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियो बाप जो। कंहिंखे बि अगरि असां परिचय ॾियूं बाप जो त विशेष 6 ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियो। अगरि इन 6 ॻाल्हियुनि खे ॼाणे वठो त आत्मा श्रेष्ठ पद पाए सघे। वर्तमान ऐं भविष्य ऐं इन 6 ॻाल्हियुनि सां बाप जो परिचय स्पष्ट करे सघंदा आहियो। वर्तमान ऐं भविष्य ॿिन्ही में सर्व प्राप्ति जे अधिकारी ठही सघंदा आहियो, है न। ईअं बाप दादा बि ॿारनि जे भाग्य खे 6 ॻाल्हियुनि जे आधार ते ॾिसनि पिया। जीअं असां बाबा जो परिचय ॾींदा आहियूं त बाबा जो नाम, रूप, गुण, कर्तव्य, बाबा काथे रहंदा आहिनि ऐं हिन समय बाबा जो कहिड़ो पाठ थो हले। बस संगम युग जे बारे में ॿुधाईंदा आहिनि न, बाबा हिन समय ईंदा आहिनि। उहे ई बाबा असांखे चवनि था कि वर्तमान ऐं भविष्य ॿिन्हिनि में सर्व प्राप्ति जे अधिकारी ठही सघंदा आहियो अगरि इहे 6 ॻाल्हियूं ॼाणे वठी त। बाप दादा पंहिंजे ॿारनि जे भाग्य जे 6 ॻाल्हियुनि जे आधार ते पंहिंजे ॿारनि जो भाग्य ॾिसनि पिया। कुछ 6 ॻाल्हियूं बाबा अॼु ॿुधाइनि था। पहिरीं ॻाल्हि आहे पंहिंजे श्रेष्ठ आत्माउनि जे नाम जो भी भाग्य। तव्हां श्रेष्ठ आत्माउनि जे नाम जो भी भाग्य। जीअं बाबा जो नाम ॿुधाईंदा आहिनि न कि हू शिव आहे, ईअं ई तव्हांजो असांजो भाग्य ऊच असांजे नाम सां बि जे कारण बि भाग्य ॾाढो ऊचो आहे। जीअं तव्हांजो नाम हाणे विश्व जी आत्माऊं वर्णन कंदियूं आहिनि न, छा वर्णन कंदियूं आहिनि? असांजो नाम छा आहे? ब्रह्मण। असां संगम युगी ब्रह्मण आहियूं न। वैसे त आत्मा जो नाम आत्मा आहे, लेकिन हाणे असां आत्माऊं जे श्रीमत ते हलूं था, जेके यादि कंदा आहियूं, जंहिंजी श्रीमत ते हलूं था, जेको कर्तव्य करूं था, उन हिसाब सां असांखे ब्रह्मण चईंदा आहिनि। त तव्हांजे नाम हाणे विश्व जी आत्माऊं वर्णन कंदियूं आहिनि जीअं ब्रह्मण चोटी। तव्हांजे ब्रह्मण नाम सां अॼु जा नामधारी ब्रह्मण हाणे लास्ट समय ताईं बि श्रेष्ठ ॻायल आहे, है न। असांजे नाम सां, ब्रह्मण नाम सां सिर्फ़ कंहिंखे चओ न ब्रह्मण आयो आहे, हाणे वो ब्रह्मण विकार में वेंदो हुजे, ठगी कंदो हुजे, कुझु बि कंदो हुजे, ब्रह्मण नाम ॿुधण सां माण्हू छा सोचदा आहिनि? ब्रह्मण आयो आहे, जेतिरी दक्षिणा घुरे वठी करे छुटी करोसि, है न। अक्सर करे माण्हू सोचदा ई आहिनि। कोई हूंदो आहे ब्रह्मण, पर हाणे त कलयुगी दुनिया आहे, मतिलबु ॾिसो असांजे नाम सां बि माण्हू कमाइनि था न। भले उहा धारणा न आहे, लेकिन तव्हांजे नाम सां अॼु जा नामधारी ब्रह्मण हाणे लास्ट समय ताईं बि श्रेष्ठ ॻायल आहिनि। हाणे ताईं बि कम भले बदिली वियो आहे, लेकिन नाम जो मान त मिले थो न। ईअं ई ॾिसो पांडव सेना, असांजो नाम हिकु पांडव सेना बि आहे न। बाबा चवनि था अॼु ताईं बि हिन पांडव सेना सां दिल शिकस्त आत्मा स्वयं खे उत्साह दिलाईंदियूं आहिनि। असांजे पांडव नाम सां दिल शिकस्त आत्माऊं स्वयं खे उत्साह दिलाईंदियूं आहिनि। पांडव नाम सां, पांडव सेना कि 5 पांडव जे समान बाप सां, 5 पांडव जे समान
बाप जो साथ वठण सां विजयी ठही वेंदसि। चईंदा आहिनि असां पांडव भगवान जो साथ वठी विजय थी विया न, असां बि विजयी थी वेंदासीं। त इहे उमंग उत्साह में ईंदा आहिनि न। थोड़ो ई आहे त कोई हर्जो न आहे, पांडव सदा विजयी रहिया। मतलब थोड़ा ही आहिनि, 5 ही हुया त हुन सां कोई हर्जो न आहे, लेकिन भगवान सां गॾु हुया इन करे विजयी रहिया। त अगरि काथे थोड़ा माण्हू बि हूंदा आहिनि त सोचदा आहिनि न कोई काल न आहे, ॾिस 5 पांडव बि भगवान जे भरोसे हली विजयी थिया न, असां बि भगवान जे भरोसे हली करे विजयी थींदा। त एग्जाम्पल ॾींदा आहिनि न। कई माण्हू सोचदा आहिनि असां त थोड़ा ई आहियूं, त पांडव सदा विजयी रहा, असां बि सदा विजयी ठही सघंदा आहियूं, सोचदा आहिनि। इन प्रकार गोप गोपियूं, हाणे असांजा नाम छा छा आहिनि? ब्राह्मण, पांडव, गोप गोपियूं। अॼु बि गोपी गोपियुनि जी महिमा कंदा ख़ुशी में अची वेंदा आहिनि, हा न? अॼु बि ॾिसो गोप गोपियूं, कोई कृष्ण जी सीरियल ॾिसे या कोई दुनिया में कोई नाटक करे या भागवत गीता, त माण्हुनि जो केॾो मूड चेंज थी वेंदो आहे न। हुननि जी जेकी शरारत ॾिसदे हुए, ये सभु ॾिसदे हुए, त गोप गोपियुनि जी महिमा कंदे ख़ुशी में अची वेंदा आहिनि न। लेकिन असली गोप गोपी त असां आहियूं। नाम ॿुधदे ई प्रेम में लवलीन थी वेंदा आहिनि। नाम ॿुधदे ही प्रेम में लवलीन थी वेंदा आहिनि। गोप गोपियूं मतलब कृष्ण जे प्रेम में लवलीन थियण वारियूं। त असां बि असल में असां बाबा जे प्रेम में लवलीन थियासीं त दुनिया वारा ये सोचदा आहिनि कि हा भई गोप गोपियुनि जो नाम ॿुधियो त नाम ॿुधदे ई प्रेम में लवलीन थी वेंदा आहिनि कृष्ण जी। हिन प्रकार सां तव्हांजे नाम जो बि भाग्य आहे। ॿियो बि अगरि सोचो, ॿिया बि नाम आहिनि असां बाबा जो ठहिण खां पोइ, है न? शिव जी शक्ति, न? असां हाणे प्रैक्टिकल में शिव जी शक्ति आहियूं न। ऐं भक्ति मार्ग में ॾिसो देवियुनि जो केॾो मान आहे। शिव जी शक्ति, उन्हनि ते कोई बि बुरी दृष्टि न वॼी सघंदो, उन्हनि जी एतिरी शक्ति हूंदी आहे। त असांजो नाम आहे न शिव शक्ति। त ईअं बाबा असांजा भाग्य ॾिसनि पिया, ॿारनि जे भाग्य खे 6 ॻाल्हियुनि जे आधार ते ॾिठई कि असांजो भाग्य केॾो ऊचो आहे। कंहिं हिसाब सां कि अञा ताईं बि असांजा जेका संगम युग ते असां ते नाम पिया आहिनि, उन्हनि सां माण्हू अञा ताईं यूज़ करे ख़ुशि था थियनि। ॿियो बाबा भाग्य ॾिठई, रूप जो बि भाग्य आहे असांजो, है न? त अॼु ये नशे में अॼु जे अॼु ही नशो चढ़ाए छॾिजो। वो सदा ये नशल चढ़ल रहे कि मां ब्राह्मण, असली ब्राह्मण आहियां, मां असली गोप गोपी आहियां, मां असली पांडव आहियां। हाणे रूप जो बि भाग्य, शक्तियुनि जे रूप में हाणे ताईं बि भगत माण्हू दर्शन जे लाइ सर्दी गर्मी सहन करे वठंदा आहिनि। हिते त पोइ बि आराम, वो त धरती आकाश जे विच में बीह करे खड़ा खड़ा थी करे तपस्या कंदा आहिनि। त शक्तियुनि जे रूप में, देवी देवताउनि जे रूप में पूजन थियण जो भाग्य आहे न। ॿई रूपनि में पूज्य ठहींदा आहियो त रूप जो बि गायन पूजन थी वियो, विशेष पूजन जो भाग्य आहे। असांजो रूप शक्तियुनि जे रूप में, जेको असांखे बाबा आत्मा में जो शक्तियूं भरदा आहिनि न, त उन शक्तियुनि जे रूप में अञा ताईं बि भगत माण्हू दर्शन जे लाइ कि असांखे शक्ति खपे, त असांजो उहो शक्तिशाली जेको रूप हूंदो आहे न, उनखे माण्हुनि असांजी महावीरता जी शक्ति खे हनुमान जे रूप में ॾेखारियो अथनि। विघ्न विनाशक करण जी शक्ति जेकी असां में आहे उनखे गणेश जे रूप में ॾेखारियो अथनि। विकारनि ते विजय प्राप्त करण वारी शक्ति आहे उनमें, उनखे काली जे रूप में ॾेखारियो अथनि। संतुष्टा जो गुण संतोषी देवी,
ये ॾिसो असां में बाबा जी हर शक्ति जो तव्हां में आहे उहो माण्हू मूर्ति ठाहे करे ऐं हुनजो दर्शन करण लाइ ठंडी गर्मी कुछ भी सहन कंदा आहिनि, है ना। असांजी शक्ति बाबा जो असां में शक्ति भरी अथई, हुनजी मूर्ति ठाहे थी ॾियनि, मूर्ति ठाहे करे कमाई था कराइनि, है न? मूर्ति भले ई विघ्न विनाशक गणेश वटि हली वञनि, भले ई हुननि जा विघ्न विनाश न थियनि, त बि एॾी आस्था आहे, एॾो मन में वेही रहियो आहे कि हुनजा दर्शन करण लाइ केॾो परे परे बि वेंदा आहिनि न। तव्हां ॾिसो पूरे भारत में अनेक प्रकार जी देवियूं, असांजी हर नंढी से नंढी शक्ति जो रूप भी देवी जे रूप में ठहियल आहे, मतलब बाबा जो असां में भरनि था। अगरि तव्हां ॾिसंदव न भारत में यूट्यूब ते सर्च कजो, एॾी सारी देवी देवता आहियूं, पोइ हुनमें तव्हांखे ॿुधाईंदा हीअ देवी हिन शक्ति जे लाइ प्रसिद्ध आहे, हीअ देवी हिन शक्ति जे लाइ प्रसिद्ध आहे। मतलब बाबा खां हाणे त असां शक्तियूं वठूं था, उनजो दर्शन करण लाइ बि माण्हू केॾो परे परे वेंदा आहिनि, ऐं कमाई केॾी आहे माण्हुनि खे। अॼु कोई कंहिंजो बि मंदिर खोले वेही रहे, थोरो सुठो तप करे उते, है ना, भॻवान खे यादि करे उते हुनजो आह्वान करे, त बि वीचारो चलो ॿियो कुछ न, माण्हू प्रसाद चढ़ाए वेंदा, कुछ बि करे वेंदा, थोड़ा बहुत पैसा विझी वेंदा, त बि हुनजो खाइण पीअण हली वेंदो। त ॾिसो असांजे शक्तियुनि जे रूप जो बि केॾो भाग्य आहे, कहिड़ा कहिड़ा रूप ठाता अथनि, है न। हिकु देवी जेकी मुंहुं सूअर जहिड़ो ॾेई छॾियो अथनि, है न। तव्हां अगरि ॾिसंदव न त तव्हांखे लॻंदो इहे छा आहे, लेकिन बाबा जी शक्तियुनि खे कीअं कीअं रूप ठाहे रखिया अथनि। त शक्तियुनि जे रूप में, देवी देवताउनि जे रूप में पूजन थींदे भाग्य जो भाग्य आहे, ॿई रूपनि में पूज्य ठहींदा आहियो, देवी ऐं देवता। त रूप जो बि केॾो गायन आहे, विशेष पूजन जो भाग्य आहे। काली देवी ॾिसो कहिड़ो रूप आहे, ईअं कोई माण्हू जो कोई काली जहिड़ो रूप हुजे त हुनखे धीअ मञदा, है न। जेतिरी बि कारी हूंदी चल ठीकु आहे, माण्हू चईंदा, लेकिन ईअं वार ऐं ईअं हथ में एॾा अस्त्र शस्त्र, है न। लेकिन ॾिसो हुनजो पूजन, मंदिर केॾा ऊंचा ऊंचा ठहियल आहिनि, जीभ निकतल, न ईअं त कोई माण्हू जीभ कढे वेही, चईंदा अलाए छा थियो अथसि, बार बार ज़ुबान कढंदी रहंदी आहे उहो छोरी, त हुन समय त माण्हू नथो सम्झे काली देवी हूंदी, लेकिन ईअं नॉर्मल, लेकिन उहो ॾिसो कीअं रूप ठातो अथनि, ऐं कीअं उन्हनि खे उहो रूप ध्यान में न ईंदो, लेकिन उहो शक्ति उन्हनि खे मिलंदी आहे। त असां जॾहिं एॾी शक्ति धारण कई आहे, तॾहिं त उन्हनि खे उहा अनुभव थींदी आहे न, उहो त बाबा ई कराईंदा आहिनि। टियों असां में बाबा भाग्य ॾिठई, बाप दादा ॾिठई, त असांजे गुणनि जो भाग्य। अॼु ताईं कीर्तन जे रूप में वर्णन करनि था न असांजा गुण, न। अॼु केॾा माण्हू सत्संग कीर्तन कंदा आहिनि न, त हुनमें छा कंदा आहिनि, भॻवान जा गुणगान कंदा आहिनि, लेकिन निराकार खे त ॼाणदा न आहिनि। कृष्ण जे रूप में गुणगान कंदा, देवियुनि जे रूप में, देवताउनि जे रूप में, ठिकर पितर जे रूप में, है ना। लेकिन कुछ भी करनि, लेकिन कंदा त आहिनि, त ईअं वर्णन कंदा आहिनि जो तव्हांजे गुणनि जे भाग्य जो प्रभाव अल्पकाल जे लाइ कीर्तन करण वारनि खे बि शांति ऐं ख़ुशी मिलदी आहे, आनंद मिलंदो आहे, अनु कीअं नचण लॻी वेंदा आहिनि। हाणे हुन कीर्तन जो, हुन सत्संग जो मज़ो, अर्थ ॿियो छा आहे, पोइ गीत ठाहे करे बि चईंदा आहिनि न, है न, गीत ठाहे करे बि ॻाईंदा आहिनि, भले सम्झ में अचे न अचे, माण्हू कीअं ॻाए थो, कीअं नचे थो, कीअं उहा आत्मा ख़ुशी में झूमजी वेंदी आहे न। हुनखे चओ हीअं, इन जो मतिलबु इहा चईंदो मूंखे कुझु पतो न आहे, मूंखे त बसि उहो आनंद, उहो ख़ुशी, उहो शांती, उहा ई सुठी थी लॻे।
त इहे गुणनि जो भाग्य आहे। असांजा जेका हाणे जा जेका गुण असां धारण करूं था, उन गुणनि खे भक्ति मार्ग में माण्हू गायन करे, सत्संग कीर्तन करे खुश रहंदा आहिनि, शांत रहंदा आहिनि, आनंद में रहंदा आहिनि। त हिते थींदो आहे न, कई माण्हू अगरि ॾाढो ई सुठे गुणवान हुजे, न सम्झो कोई एक्टर आहे, है ना, हाणे ॾिसो कोई शाहरुख खान आहे, सलमान खान आहे, माधुरी दीक्षित आहे, है ना, अहिड़े एक्टरनि जा गुणगान गाईंदा आहिनि न माण्हू, केॾो ख़ुशि थी वेंदा आहिनि। माधुरी दीक्षित खे पतो न आहे, लेकिन दुनिया में कई माण्हू मिलंदा ऐं चईंदा, अरे माधुरी त केॾी सुठी एक्टिंग कई अथई, केॾो सुठो आहे हुनमें। सभु मिली करे उन्हनि जी एक्टिंग, उन्हनि में जो गुण आहिनि, उन्हनि जो वर्णन करे उन्हनि खे ॾिसी ख़ुशि थींदा रहनि। त ईअं ई हाणे संगम युग ते असांखे पतो न आहे, लेकिन असां में जो गुण बाबा भरनि था, उन अनुसार जीअं असां माण्हुनि जी मदद कंदा आहियूं, या दिनचर्या में कॾहिं बि उहो गुण कम में अची वेंदा आहिनि, या कुझु अहिड़ो ॻाल्हि थी वेंदी आहे जो हिकु कहानी जे रूप में ठही वेंदी आहे, ऐं पोइ भक्ति कोई तव्हांखे ॾिसंदो आहे, ऐं उहो ई तव्हांजो, सम्झो अॼु तव्हां कोई सुठो कमु कयो, है न, ऐं कंहिंजे लाइ कयो, ऐं उहो माण्हू तव्हांजो गुणगान थो ॻाए, तव्हां त चओ मां बाबा खे यादि करे करे सभु बाबा कराई, लेकिन उहो चईंदो न, भई मूंखे त बाबा पतो न आहे, मूंखे त पतो आहे तव्हां ईअं कयो, मुंहिंजे जीवन में परिवर्तन लायो, मूंखे ईअं कयो, त उहो त तव्हांजो ई गुणगान ॻाईंदो न। त उहो छा थो करे, उहो हुनजा संस्कार था भरजनि, पोइ उहा हुन ई ॻाल्हि खे हुन ई ॻाल्हि में ख़ुशी रही करे उहो संस्कार ठही वियो। जीअं त उहो हाणे भक्ति मार्ग में उहो जीअं कथा जीअं ठही वेंदी, उहो माण्हू हुन कथा जे अनुसार सत्संग कीर्तन भॼन ॻाईंदा, तव्हांजे हुन रूप खे, जंहिं तव्हांजी तारीफ़ कई न, जंहिं ॾिठई न तव्हांखे हुन रूप में, उहो हुन रूप जो पोइ भक्ति मार्ग में ईंदो, पोइ संस्कार मर्ज थी वेंदा। उहो हिन सेकेंड असां कंहिंखे हिकु पल ख़ुशी ॾिनी, हिकु पल शांती ॾिनी, हिकु पल आनंद दिलायो, त उहो भक्ति मार्ग में गायन थी वेंदो, जो माण्हू भगत कीर्तन ॻाईंदे ॻाईंदे पंहिंजो भक्ति जे समय में ख़ुशि थींदा रहंदा। त ईअं आहे, तॾहिं त बाबा चईंदा आहिनि न, तव्हांखे सदा बाप जी यादि में रहणो आहे। कोई बि माण्हू अचे न, या त उहो तव्हांजे सत्युग त्रेता में अचण वारी संबंध संपर्क में आत्मा हूंदी, या त भगत आत्मा हूंदी, या त सत्युग में बि कोई रॉयल फैमिली संबंध संपर्क वारी हूंदी, प्रजा क्वालिटी हूंदी, दास दासी हूंदी, या त तव्हांजी भगत हूंदी। तव्हां हुनखे बाबा जी ॻाल्हियूं ॿुधायो, उहो चए न मूंखे त तव्हां सां ई मज़ो ईंदो आहे। उहो बाबा ताईं पहुचण नथी चाहे, त उहो सम्झो कि उहो भगत आत्मा है न, त उहो हुनखे बसि तव्हां सां वेहण उथण खाइण पीअण, पंहिंजे संबंध संपर्क में अचणु सुठो लॻंदो आहे, त सम्झो उहो भगत आत्मा आहे, भक्ति मार्ग में तव्हांजा गुणगान ॻाईंदी ऐं ख़ुशि रहंदी। इन करे असांखे सदा ई अलर्ट रहणो आहे, बाबा जी यादि में रहणो आहे। असां हुननि खे बाबा जो परिचय ॾियूं, अगरि नथा वठनि उन्हनि खे असांजे संबंध संपर्क सां ई ख़ुशी थी मिले, त तव्हां सम्झी वठो, उनखे उन अनुसार ई ॾींदा वञो, है न। अॻियां हलो, बाबा हाणे ॿुधाइनि था कि असांजे कर्तव्य जो भाग्य, हाणे असांजो कर्तव्य छा आहे। अॼु ताईं सॼे वर्ष में भिन्न भिन्न प्रकार जे उत्सव मल्हाईंदा आहिनि, है न। तव्हां श्रेष्ठ आत्माउनि जे अनेक प्रकार जे साधननि द्वारा आत्माउनि जे जीवन में उत्साह दिलायो आहे न, हिन करे कर्तव्य जे भाग्य जी निशानी आहे, उत्सव मल्हाईंदा आहिनि। असांजो हाणे अलॻि अलॻि उत्साह दिलाईंदा आहिनि, जीअं हाणे ॾिसो माण्हू सेंटर ते एॾा सारा प्रोग्राम थींदा आहिनि, या तव्हां पंहिंजे उमंग उत्साह सां बाबा जी यादि में रही करे बि कई प्रकार जा
माण्हुनि खे कई प्रकार जा उमंग उत्साह दिलाईंदा आहिनि। त हुनजे असांजे हाणे जे कर्तव्यनि खे माण्हू दुनिया वारा, जे सम्झो असां राखी मल्हाईंदा आहियूं, है न, राखी मल्हाईंदा आहिनि, दुनिया वारा कीअं मल्हाईंदा आहिनि, असां कीअं मल्हाईंदा आहिनि। त असां त परमात्मा जी यादि जो धाॻो, की पंहिंजे खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि करे, उहा आत्मा ऐं परमात्मा जी जो मिलन, जो डोर थींदी आहे न, बुद्धि रूपी डोर, बाबा सां जुड़ी रहे, मन बुद्धि असांजो बाबा सां जुड़ल रहे। असां त हीअं चाहींदा आहियूं तॾहिं उहो असांजी रक्षा कंदो, है न। त असां त हिन पर्पस सां राखी मल्हाईंदा आहियूं न। त भक्ति मार्ग में माण्हू उन्हनि खे ॿिए रूप में, उत्सव जे रूप में मल्हाईंदा आहिनि, है न। त ईअं ई बाबा चवंदा आहिनि की ॾिसो दुनिया वारा, अॼु ॾिसो हाणे असां गुरुवार जो भोग लॻाईंदा आहियूं, है न। गुरुवार जो भोग कंहिं हिसाब सां लॻाईंदा आहिनि, पोइ भक्ति मार्ग वारा माण्हू उन हिसाब सां भॻवान खे अलॻि अलॻि रीति सां भोग लॻाईंदा आहिनि। त असांजो हिन समय जो कोई बि कर्तव्य जो बि असां करूं था, सुबुह खां राति ताईं असां अमृत वेलो उथूं था, बाबा खे यादि था करूं, बाबा सां रूह रियान था करूं। ऐं भक्ति मार्ग में माण्हू के हिसाब सां अमृत वेलो करनि था, अमृत वेलो ई असां उथी करे पंहिंजी आत्मा खे सनानु कराईंदा आहियूं न, बाबा जी यादि में। हुते अमृत वेले में पहिरियों पंहिंजे शरीर खे सुठी रीति सनानु कराए, पोइ शरीर खे उन रीति विहारदा, ऐं असांजो छा आहे, बुद्धि रूपी बुद्धि असांजी बाबा सां जुड़ी रहे स्ट्रेट। त ईअं पंहिंजे हर कर्तव्य खे ॾिसो, सुबुह खां राति ताईं असां छा था करूं, है न। असां चऊं था श्वासोश्वास बाबा खे यादि करूं ऐं हर कर्म करूं, ऐं दुनिया वारा कर्म खे त भुलिजी वेंदा आहिनि, पोइ उहा ॿिए के हिसाब सां सॼो ॾींहुं भॻवान सां जुड़ी करे ऐं जीवन बिताईंदा आहिनि। त अनेक प्रकार जे साधननि द्वारा आत्माउनि जे जीवन में असां उत्साह दिलाईंदा आहियूं। त तॾहिं बाबा चवंदा आहिनि कि हर कर्म मुंहिंजी यादि में करो, है न। जीअं होली मल्हाईंदा आहिनि, होली असां छो, होली जो अर्थ के हिसाब सां असां होली मल्हाईंदा आहियूं, पुराणो जलायो, है न। पुराणो बाबा जी यादि में पुराणो जलाए छॾियो, बाबा जी ज्ञान गुण शक्तियुनि सां स्वयं जी आत्माउनि खे रंगियो, ऐं ॿियनि जे प्रति शुभ भावना शुभकामना रखी मिलनसार करे अॻियां हलियो। त दुनिया वारा कीअं मल्हाईंदा आहिनि, जलायो, रंग हणो, पोइ मिलन मल्हायो, मतिलबु हिक ॿिए सां मिलंदा बि आहिनि। त ईअं असांजो हर जो बि असां कमु कंदा आहियूं, भिन्न भिन्न प्रकार सां असां जो बि कर्तव्य कंदा आहियूं, हुननि खे माण्हू उत्सव जे रूप में मल्हाईंदा आहिनि। असां पंहिंजो आत्मा रूपी दीप जलायूं था परमात्मा खे यादि करे, है न। स्वयं में लक्ष्मी नारायण जहिड़ा गुण संस्कारनि खे भरूं था, ऐं दुनिया वारा ॾिसो कीअं दिवाली मल्हाईंदा आहिनि। असां पंहिंजो आत्मा जो कोनो कोनो साफ़ था करूं, मन बुद्धि संस्कार, उहा केॾी साफ़ सफ़ाई करे, मतिलबु भक्ति में महिनत ऐं असांजो ॾिसो छा आहे। त ईअं असांजे कर्तव्य जो बि उन्हनि खे मिलंदो बि आहे, ईअं न मिलंदो आहे, है न। बाबा चवंदा आहिनि न, भक्ति जो भावना सां कंदो आहे त मां हुनखे भावना जो कुझु ॾेई छॾंदो आहे। त असां छा कयो, उहो छा था करनि, त असांजे कर्तव्य जो बि भाग्य आहे न। त हिन रीति बाबा अॼु असां आत्माउनि जे भाग्य खे ॾिठई कि असां ॿारनि जे भाग्य खे छह ॻाल्हियुनि जे आधार ते ॾिठई कि असांजो भाग्य केॾो ऊचो आहे, ऐं हुन भाग्य सां हिन समय भक्ति मार्ग में माण्हू केॾो लाभ उठाइनि था। बाबा हाणे चवनि था कि तव्हांजे निवास स्थान अर्थात रहण जो धाम, उन जो यादगार तीर्थ स्थान, तव्हांजे स्थान जो बि भाग्य आहे।
जो स्थान तीर्थ स्थान थी वञे, जंहिंजी मिट्टी जो बि भाग्य आहे, अगरि तीर्थ स्थान जी मिट्टी बि मस्तक ते लॻाईंदा आहिनि त पंहिंजे खे भाग्यशाली सम्झंदा आहिनि न। असांजो जिते बि निवास स्थान हूंदो, वैसे त असांजो परमधाम निवास स्थान आहे, लेकिन दुनिया में माण्हुनि जो अलॻि अलॻि निवास स्थान ठाहे रखिया आहिनि, है न। अलॻि अलॻि जो निवास स्थान ठाहे रखिया आहिनि, उन्हनि जो बि यादगार तीर्थ स्थान थी वेंदो, है न। ऐं हुन तीर्थ स्थान जो एॾो महत्व हूंदो आहे कि उतां जी मिट्टी बि माण्हू मस्तक ते लॻाए त बि ख़ुदि खे भाग्यशाली सम्झंदा आहिनि न। त बाबा अॼु असांखे चवनि था कि तव्हांजे निवास स्थान जो अर्थात रहण जे धाम जो बि भाग्य आहे। ॿियो अॻियां हलो, छठो पॉइंट, हिन संगम समय जे भाग्य जो वर्णन विशेष अमृत वेले जे रूप में ॻायल आहे। हाणे हिन संगम समय में जो असां नयो जन्म वरितो आहे, जो असां बाबा खे यादि कंदा आहियूं, इनखे माण्हू अमृत वेले जे रूप में यादि कंदा आहिनि, ॻाईंदा आहिनि। अमृत वेलो अर्थात अमृत द्वारा अमर ठहिण जो वेलो। अमृत वेलो असां बाबा खां पंहिंजी आत्मा में सर्व शक्तियूं सर्व गुण धारण कंदा आहियूं, है न। पंहिंजी आत्मा में सर्व शक्तियूं सर्व गुण धारण कंदा आहियूं त हिन समय, हिन अमृत वेलो, हिन दुनिया जे हिसाब सां इहे संगम युग अमृत वेलो असां डायरेक्ट परमात्मा सां मिलन मल्हाईंदा आहियूं, है न। डायरेक्ट परमात्मा सां मिलन मल्हाईंदा आहियूं असां। त हिन जो यादगार भक्ति मार्ग में माण्हू केॾा अमृत वेला करनि था। अमृत वेलो अर्थात अमृत ठाहिण, अमृत द्वारा अमर ठहिण वारा, साथ साथ धर्माऊ युग पुरुषोत्तम युग बि ॻायल आहे, है न। हिनखे पुरुषोत्तम युग बि चईंदा आहिनि, संगम युग खे, है न। त दुनिया में माण्हू पुरुषोत्तम मास मल्हाईंदा आहिनि, जंहिंमें वो दान पुण्य कंदा आहिनि। हिन समय बाबा असांखे ज्ञान धन दान करनि था, ऐं पोइ मनुष्य छा था करनि। त हिन समय जो बि केतिरो महत्व आहे। नुमाशाम जे समय बि श्रेष्ठ भाग्य जो मञंदा आहिनि। नुमाशाम जो समय बि श्रेष्ठ भाग्य जो मञंदा आहिनि। हुन समय जो गायन असांजे हिन समय जो गायन आहे, है न। इहे सभु समय जो गायन असांजे हिन समय जो गायन आहे। त बाबा असांखे चवनि था कि ॾिसो, असांजे हिन समय बि असांजो पंहिंजो भाग्य ठातो आहे, हिन संगम जे समय, इन जो भक्ति मार्ग में हिन समय जो बि केतिरो महत्व आहे न। नुमाशाम असां अमृत कंदा आहियूं न, योग कंदा आहियूं। अॼु बाप दादा हर हिकु ॿार जे भाग्य खे विशेष इन 6 ॻाल्हियुनि जे हिसाब सां ॾिसनि पिया। जेतिरो असां इन 6 ॻाल्हियुनि जे हिसाब सां पंहिंजे भाग्य ठाहींदासीं न, ओतिरो माण्हुनि जो बि जो भक्ति मार्ग में हुनजो यादगार ठहियलु आहे, उन में माण्हुनि खे बि फ़ाइदो मिलंदो। मतिलबु पंहिंजो असां ख़ुदि खे केतिरो ब्राह्मण सम्झंदा आहियूं, केतिरो पांडव सेना सम्झंदा आहियूं, केतिरो गोप गोपी सम्झंदा आहियूं। त उहा हाणे जेतिरो असां उनखे स्मृति में रखी करे पंहिंजो भाग्य ठाहींदासीं त भक्ति मार्ग में पोइ माण्हुनि जो भाग्य उन रीति ठहींदो। असां केतिरो पंहिंजे शक्तिशाली रूप में रहंदा आहियूं, असां केतिरो गुण धारण कंदा आहियूं। इहे सभु असांजो जेको बि कर्तव्य आहे न, जेको बि कर्म असां करूं था, जंहिं स्थिति में स्थित थी करे, जेकी समय के ध्यान में रखी करे, पंहिंजे निवास स्थान परमधाम के ध्यान में रखी करे, ओतिरो असांजो भाग्य ठहींदो वेंदो आहे ऐं दुनिया वारनि जो बि ओतिरो उन्हनि खे प्राप्ति थींदी आहे। अॼु बाप दादा हर हिकु ॿार जे भाग्य खे हिन 6 ॻाल्हियुनि जे हिसाब सां ॾिसनि पिया। 6 ई प्रकार जे भाग्य खे कंहिं परसेंटेज में ठातो आहे। 6 ई प्रकार जे भाग्य खे कंहिं परसेंटेज में ठातो आहे।
पंहिंजे श्रेष्ठ नाम जी स्मृति में केसि ताईं रहंदा आहियो, केतिरो समय रहंदा आहियो, कंहिं स्टेज में रहंदा आहियो। पंहिंजे श्रेष्ठ नाम जी स्मृति हाणे चेक करो केतिरो तव्हां भाग्य 6 ही प्रकार जे भाग्य के कंहिं परसेंट में ठातो आहे। केतिरो परसेंट तव्हां ख़ुदि खे ब्राह्मण सम्झंदा आहियो, पांडव सम्झंदा आहियो, गोप गोपी सम्झंदा आहियो, है ना। चेक करो उन हिसाब सां उन परसेंटेज जे में तव्हां हुन रीति पंहिंजो भाग्य ठातो आहे। केतिरो समय रहंदा आहियो, केतिरो स्टेज रहंदी आहे। पंहिंजे दिव्य गुण देवता जो रूप मास्टर सर्वशक्तिवान शक्ति रूप ॿिन्हिनि रूप में समृद्ध स्वरूप केसि ताईं आहे। बाबा असांजो भाग्य चेक कई न, नाम जे हिसाब सां, रूप जे हिसाब सां, गुणनि जे हिसाब सां, कर्तव्य, निवास स्थान, संगम युग। त हिन हर भाग्य खे ध्यान में रखी करे केतिरो तव्हां हुन स्थिति में स्थित रहंदा आहियो, केतिरो स्मृति रहंदी आहे, केतिरो समय रहंदो। त ये बाबा चेक था करनि। बाबा चवनि था कि दिव्य गुण देवता जो रूप व मास्टर सर्वशक्तिवान शक्ति रूप ॿई रूप में समृद्ध स्वरूप केसि ताईं आहे। ॿई रूप में समृद्ध स्वरूप केसि ताईं आहियो। ये हर ॻाल्हि जी रिज़ल्ट ॾिठी बाबा ॿुधायो न। सूक्ष्म वतन में महिनत न करणी पवंदी आहे, चेकिंग करण में संकल्प जो स्विच ऑन कयो ऐं हर हिकु जो सभु प्रकार जो टोटल इमर्ज थी वेंदो आहे, है ना। असांखे सिर्फ़ु पंहिंजे संकल्प जो स्विच ऑन करिणो आहे ऐं हर हिकु जो सभु प्रकार जो टोटल इमर्ज थी वेंदो आहे। संकल्प जो स्विच ऑन करो। बाबा संकल्प जो स्विच ऑन कई कि हिन ॿार केतिरो ख़ुदि खे ब्राह्मण सम्झंदो आहे, केतिरो शक्ति रूप सम्झंदो आहे, केतिरो पंहिंजे देवता ऐं गुण स्वरूप वारो स्वरूप खे स्मृति में रखी कार्य में लॻाईंदो आहे, कंदो आहे। त इहे चेक पिया करनि बाबा चई चेकिंग में देरी न लॻंदी आहे, सिर्फ़ु संकल्प करो कि हिन ॿार जो इहे रिज़ल्ट अचे ऐं टोटल इमर्ज थी वेंदो आहे। साकार दुनिया जे मुआफ़िक़ महिनत न करणी पवंदी आहे। साकार दुनिया जे मुआफ़िक़ महिनत न करणी पवंदी आहे बाबा खे। जो साइंस जे साधन हाणे निकिरनि था उन्हनि खे रिफाइंड रूप हुते पहिरों खां ई आहे। अव्यक्त वतन में साइंस में जो साधन हाणे निकिरनि था उन जो रिफाइंड रूप पहिरियों ई अव्यक्त बाप दादा वटि आहे। पर इन अव्यक्त वतन में ये टीवी त हाणे निकिती आहे, लेकिन तव्हां ॿारनि खे सूक्ष्म वतन सां स्थूल वतन जो दृश्य स्थापना जे आदि में ई ॾेखारे करे अनुभव करायो न। टीवी त हाणे ई निकिती आहे न, लेकिन बाबा चवनि था मां जॾहिं खां आयमि, जॾहिं खां मां आयो आहियां तॾहिं खां ये जेकी टीवी आहे, टीवी जो इन्वेंशन शुरू थी। टीवी त हाणे निकिती आहे, लेकिन तव्हां ॿारनि खे सूक्ष्म वतन में स्थूल वतन जो दृश्य स्थापना जे आदि में ही बाबा ॾेखारे करे अनुभव कराई। साइंस वारा मेहनती ॿार हूंदा आहिनि। अगरि सितारनि ताईं महिनत करनि, हाणे सितारनि ताईं महिनत करनि था, है ना। चंद्रमा में कुझु न मिलियो त सितारा ई सही, ये पहिरों जी ॻाल्हि आहे। हाणे त चंद्रमा ताईं पहुची आहिनि न, लेकिन उते पॉसिबल थोरी आहे, सिर्फ़ु पहुचा आहिनि। लेकिन हाणे ॿार साइलेंस जी शक्ति सां सितारनि सां बि परे परमधाम जो अनुभव आदि खां करनि था न। कयो आहे न, परमधाम जो अनुभव कयो आहे, अव्यक्त वतन जो अनुभव कयो आहे। त
त उहो त साइंस सां चांद ताईं वञण जी कोशिशि करनि था। त बाबा चवनि था चलो चांद न त तारा ई सही उते अनुभव कयो अथव। पोइ बाबा चवनि था हुननि हाणे असां त छा कंदा आहियूं, असां त सूर्य चांद तारनि खां बि पार ओ निराकारी दुनिया में बाबा वटि पहुची वञूं, अव्यक्त वतन में बाप दादा वटि पहुची वञूं। त साइंस वारा महिनत कंदा आहिनि, असां त सिर्फ़ु संकल्प जो स्विच ऑन कंदा आहियूं। उहो साइंस असांजी साइलेंस जी शक्ति सां असां सितारनि खां परे परमधाम जो अनुभव आदि करूं था न, पोइ बि हर हिकु ॿार खे महिनत जो फल ज़रूरु मिलंदो आहे। चाहे कोई कुझु बि करे लेकिन हुनखे महिनत जो फल ज़रूरु मिलंदो है न। ॿियो बाबा जी असांखे चवनि था कि असांखे पंहिंजे जीवन में सदा ये यादि रखिणो आहे कि असांखे हर हिकु ॿार खे महिनत जो फल ज़रूरु मिलंदो, उनखे बि विश्व में नाम मान शान और सफलता जी अल्पकाल जी ख़ुशी प्राप्त थींदी आहे। चाहे साइंस वारा बि कुझु बि करनि था लेकिन उन्हनि खे अल्पकाल जो नाम मान शान त मिली वेंदो न। हाणे चांद ते विया, सॼो पैसो गवर्नमेंट लॻाई, हुननि छा कयो, हुननि बसि पढ़ाई लिखाई करे रिसर्च में पंहिंजो टाइम ॾिनो, चांद ताईं थी आया उहा, असां त न थी आयासीं न, है न। मतिलबु इंसान सोचे असां न, मतिलबु ब्रह्मण अज्ञानी जेका ॿिया माण्हू ख़ुशि थींदा आहिनि, है न, इहे त उहो थी आयो त उनजो त नाम मान शान उनखे त मिलियो न, है न। त इहे ॾिसो जी साइंस वारा चाहे ॿियो कोई कमु कोई करे थो त हुन सां माण्हू रीस करनि था, है न। ईअं ई असांखे पंहिंजी घर गृहस्थी में बि दुनिया में बि अगरि कंहिंजो ॿारु फस्ट अची वियो त ख़ुशी थियणी खपे न। असां हुन सां जेलसी छो करो। जी चांद ते वञण वारो चांद ते वियो, हाणे ॿिया माण्हू सोचनि असांखे छो न मोकिलियईं, ईअं छो न कयूं। उन समय त माण्हू चवंदा आहिनि अरे उहो त वियो, हुन एॾी महिनत कई, ईअं कई। त ईअं अगरि के ॿार पढ़ाई लिखाई में अॻियां आहे, अगरि के नुंहुं सुठी कंहिं कम में सुठी आहे त असां उन्हनि सां रीस छो करूं, जेलसी छो करूं, है न। असां उन्हनि खे बिगाड़ण जी कोशिशि छो करूं, है न। अॼुकल्ह माण्हू कैंची जो, चाकू जो, हथौड़ी जो कमु करे थो, लेकिन हाणे न सुई धागे जो कमु करो। सुई धागो छा कंदो आहे, ॿिनि चीज़ खे जोड़दो आहे। फेविकॉल छा कंदी, ॿिनि चीज़ खे जोड़दी। त कैंची कटो न, कॾहिं कॾहिं इंसान कंहिंजे बि प्रभाव में न अचे। त इहे बाबा असांखे चवनि था ॾिसो उहो होॾे विया, उन्हनि खे अल्पकाल जो नाम मान शान मिली वियो, लेकिन असां हिन खे ज्ञान जे हिसाब सां अगरि असां इहे सोचूं भई हुन सां त माण्हुनि खे रीस नथी थिए, जेलसी नथी थिए कि असां बि वञूं। हिन जी विशेषता ॾिसी करे माण्हू सोचंदा आहिनि, पंहिंजी सोच खे उते ई रखी छॾींदा आहिनि। त ईअं ई असांखे घर गृहस्थी में बि हिक ॿिए सां ईअं ई हलणो आहे भई, जंहिंमें जो विशेषता आहे उहा यूज़ करे, भले हुनजो नाम मान शान थिए, कोई ॻाल्हि कोन्हे, हुनजो भाग्य या उहो ॿियनि खे किराए करे अॻियां वधे थी या ख़ुदि जो भाग्य हाणे उहो ॼाणे हुनजो कमु, असां छो विच में पऊं। त ईअं ई बाबा चवनि था कि ॾिसो साइंस वारा ॾाढी महिनत कंदा आहिनि, तव्हांखे त फ्री फोकस संकल्प कयो, बाबा चयो संकल्प कयो, पहुची वियासीं परमधाम, पहुची वियासीं अव्यक्त वतन। इहे बि ड्रामा जे अंदरि बाबा चवनि था कि उन्हनि जो इहो कमु करणु, इहे बि ड्रामा जे अंदरि परवश आहे, अर्थात पंहिंजे पाठ जे वश आहिनि। परवश मतिलबु पंहिंजे पाठ जे वश आहिनि। जो ॻायल आहे देवताउनि जे अॻियां प्रकृति हीरा रत्न जी थालियूं भरे करे ईंदी, पृथ्वी और सागर ये तव्हांजे लाइ चारों ओर फैले हुए सोने ऐं मोती हीरा हिकु स्थान ते इकट्ठे करण जे निमित्त ठाहींदा। पृथ्वी ऐं सागर, ॾिसो सागर ऐं पृथ्वी जो केतिरो कनेक्शन हूंदो, है न।
उहो बि हिकु इंसान न प्रकृति ऐं सागर, ॾिसो इहे सभु असांजे लाइ फैली हुई चीजूं, पूरी दुनिया में असांजे लाइ फैली हुई चीजूं हिकु स्थान भारत ते इकठो कंदियूं। इनखे चइबो आहे थालियूं भरी करे आयूं। जीअं चईंदा आहिनि न, देवताउनि जे अॻियां प्रकृति हीरा रत्ननि जी थालियूं भरे करे आई। इन जो मतिलबु आहे कि अंत में जॾहिं विनाश थींदो त इहा पाणी धरती ते जेतिरो बि सोनो आहे किथे बि आहे विदेश में, उहो सभु भारत में अची करे इकठो थींदो। हिन करे चईंदा आहियूं कि थालियूं भरे करे प्रकृति लाई, थालियुनि में बिखरी हुई चीजूं इकठी थी वेंदियूं आहिनि। त इहे भारत ऐं आसपास ई स्थान थाली ठही वेंदा, सेवक ठही करे विश्व जे मालिकनि जे लाइ तयारु करे असांजे अॻियां रखंदा, है न। इहे स्थान थाली ठही वेंदी, सेवक ठही करे विश्व जे मालिक जे लाइ तयारी करे अॻियां रखंदी, तयारी करे अॻियां रखंदी। प्रकृति ईअं ई देवताउनि जे लाइ सर्व सिद्धियूं बि सेवादारी ठही वेंदियूं आहिनि। इहे जो भिन्न भिन्न प्रकार जे साधननि द्वारा सफलता अर्थात सिद्धि खे प्राप्त कंदा आहिनि, ये सभु सिद्धियूं अर्थात साइंस जो भी रिफाइंड रूप, सफलता रूप सिद्धि जे रूप में असांजी सेवाधारी ठहींदी, सिद्धि जे रूप में असांजी सेवाधारी ठहींदी। केरु ही जेकी बि रिद्धि सिद्धि दुनिया में माण्हू रिद्धि सिद्धि कंदा आहिनि, असां विधि सां सिद्धि कंदा आहियूं, है न। त बाबा चवनि था देवताउनि जे लाइ सर्व रिद्धि सिद्धियूं बि सेवाधारी ठही वेंदियूं। ये भी भिन्न भिन्न प्रकार जे साधननि द्वारा सफलता अर्थात सिद्धि खे प्राप्त कंदा। ये सभु सिद्धियूं अर्थात साइंस जो भी रिफाइंड रूप, सफलता रूप सिद्धि जे रूप में असांजे अॻियां सेवाधारी ठही वेंदा। जेका बि दुनिया में कंदा रहंदा आहिनि न अलॻि अलॻि कम, इहे सभु या असांजे लाइ सेवाधारी ठही वेंदा। जी सम्झो असांखे त बाबा चवनि था कहिड़े समय खां चवनि था न परिवर्तन थींदो, असां त उन अनुसार पुरुषार्थ करूं था, लेकिन हाणे ॾिसो दुनिया वारा ई किथे किथे भविष्यवाणी थींदी आहे, किथे कुझु थींदो आहे जंहिंसां माण्हू उहो ख़ुदि ई चवनि था कि हाणे दुनिया परिवर्तन थियण वारी आहे। उहो पंहिंजी सिद्धि जे आधार ते ॿुधाईंदा आहिनि, त हिकु तरीक़े सां असांजे लाइ सेवाधारी थी आहे न, असांजो कमु करनि था। हाणे त एक्सीडेंट बि आहे ऐं प्राप्ति बि आहे, लेकिन सर्वेंट लेकिन रिफाइंड बाबा चवनि था कि हाणे त एक्सीडेंट बि आहे प्राप्ति बि आहे। हाणे त किथे किथे साइंस कंस्ट्रक्शन जो कमु बि कंदी आहे, डिस्ट्रक्शन जो कमु बि कंदी आहे, लेकिन रिफाइंड सिद्धि स्वरूप में दुख जो कारण समाप्त थी सुख ऐं सफलता रूप ठही वेंदी। सतयुग में जीअं सम्झो ईअं मशीनियूं ठाहींदा आहिनि न घर ठाहिण जे लाइ, जीअं मज़दूर जीअं घर ठाहींदा हुया, हाणे मज़दूरनि जी जॻह अहिड़ी टेक्नोलॉजी निकिती आहे कि मज़दूरनि जी ज़रूरत ई न पड़े ऐं उहो घर ठही वेंदी। पर इहे असांखे ॾिसो आहे कहिड़ी क्वालिटी जो ठहे थो। त बाबा असांखे चवनि था कि दुनिया वारनि जे लाइ जेका बि हाणे टेक्नोलॉजी निकिती आहे उते सुख बि आहे त दुख बि आहे, लेकिन इहे ई रिफाइंड रूप असांजे सतयुग जे लाइ सेवा कंदी। इनखे चइबो आहे प्रकृति बि दासी सर्व रिद्धि सिद्धि जी प्राप्ति थी वेंदी। असांखे ऑर्डर कयो ऐं कार्य शुरू। असांखे थोरी कंस्ट्रक्शन करण जी पढ़ाई पढ़णी है न। जॾहिं विनाश थींदो न त विनाश थियण खां पोइ हिते कुझु बाबा जा ॿार बि रहंदा, कुझु अज्ञानी आत्मायूं बि रहंदियूं, है न। उहे अज्ञानी आत्मायूं छा कंदियूं
नई दुनिया जी कंस्ट्रक्शन में साथ ॾींदी। उहा अज्ञानी आत्मा कीअं कंदियूं? नई दुनिया जी कंस्ट्रक्शन में, नई दुनिया जी कंस्ट्रक्शन जे लाइ असांखे साथ ॾींदी। त बाबा जो भाग्य, बाबा त असांखे भाग्य ॾियनि था। बाबा चवनि था कि सम्झो असांजो भाग्य केतिरो वॾो आहे। बाबा जे भाग्य जो त आत्मायूं वर्णन कंदियूं आहिनि, लेकिन असांजे भाग्य जो बाप वर्णन कंदा आहिनि। बाप जे भाग्य जो त आत्मायूं वर्णन कंदियूं आहिनि, लेकिन असांजे भाग्य जो बाबा वर्णन कंदा आहिनि। इन खां वॾो भाग्य न हुयो न हूंदो। हाणे त सभिनि जे भाग्य जो सितारो ॾिसनि था। जीअं हाणे स्पष्ट ॾेखारे में ॾिए थो, ईअं सदा पंहिंजे भाग्य जे सितारे खे चमकंदो हुओ ॾिसंदा वञो। अच्छा, अहिड़ा श्रेष्ठ भाग्यशाली सर्व आत्माउनि जे भाग्य ठाहिण जे निमित्त ठही हुई आत्मायूं सदा प्रकृति जी ठही, प्रकृति खे बि सेवाधारी ठाहिण वारियूं, सदा प्रकृति जी ठही, प्रकृति खे बि सेवाधारी ठाहिण वारियूं, प्रकृति खे बि सेवाधारी ठाहिण वारियूं मास्टर सर्वशक्तिवान ठही शक्तियुनि जे आधार ते सर्व सिद्धियूं प्राप्त करण वारियूं। मास्टर सर्वशक्तिवान ठही सर्व शक्तियुनि जे आधार ते सर्व सिद्धि प्राप्त करण वारियूं। अहिड़े सदा सर्वशक्तिवान ठही विश्व कल्याणकारी ठही विश्व जी आत्माउनि जो साहस, विश्व जी आत्माउनि खे महादान वरदान ॾियण वारे अहिड़े ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। असांजे बि माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वायुमंडल खे पावरफुल ठाहिण ई बेहद जी सेवा आहे। निमित सेवाधारी भेणनि प्रति बाबा चवनि था, सेवाधारी ॿारनि जी विशेष सेवा ई आहे स्वयं भरपूर रहण ऐं सर्व खे करणु। सेवाधारियुनि जी विशेष सेवा छा आहे? पहिरियों त असां स्वयं भरपूर रहूं, पोइ ॿियनि खे बि सर्व खे बि भरपूर करणो, शक्ति स्वरूप रहणो आहे ऐं शक्ति स्वरूप ठाहिणो बि आहे। शक्ति स्वरूप ठाहिणो बि आहे, शक्ति स्वरूप ठाहिणो बि आहे ॿियनि खे। त हिन कार्य में बिज़ी रहंदा आहियो। हीअं त न स्वयं त असां शक्तिशाली ठही वियासीं, ॿियनि खे अगरि असां ॾिसूं था कमज़ोर आहिनि ऐं तव्हांखे लॻे थो कि उन्हनि खे बि शक्ति स्वरूप ठहिणो खपे, लेकिन उहो तव्हांजो ॿुधनि नथा, मञनि नथा, मतिलबु बाबा जी जो असां उन्हनि खे, त उन्हनि जे लाइ शुभ भावना शुभकामना करो न। हिन दुनिया में माण्हू खे जीअणो त आहे सही, असांखे पतो आहे सही राह छा आहे, लेकिन उहा ॿुधण लाइ तयारु न आहिनि। त असां कंहिं न कंहिं द्वारा, जीअं न ॿार जे लाइ जो चीज़ सुठी ज़रूरी हूंदी आहे, अगरि ॿारु न खाए त सोचंदा आहियूं न हिन जो शरीर बीमार थी वेंदो, त छा कंदा आहियूं, कीअं न कीअं युक्ति सां उनखे उहा चीज़ ॾींदा रहंदा आहियूं, या दवाइनि द्वारा या कुझु मिक्सचर करे द्वारा, या कंहिं जीअं माण्हू चवंदा आहिनि न इहो फ्लेवर विझी छॾो, है न। जीअं सम्झो केलो खाइणु ज़रूरी आहे कंहिंजो, लेकिन केलो कंहिंखे वणे नथो, त केले जो शेक ठाहियो, उन में चॉकलेट पाउडर विझी छॾो, या जो बि उनखे टेस्ट सुठो लॻंदो आहे उहो विझी छॾो, त उनखे उहो केलो बि मिली वेंदो, खीर बि, ऐं उन फ्लेवर में उहो पी बि वेंदो। जे कंहिंखे खीर सुठो न लॻंदो आहे ईअं पीअणु,
त हुन में इलायची या बॉर्नविटा या कॉफ़ी के बि रीति सां हुनखे खीरु पीआरींदा आहिनि या अटो खीर सां ॻोहे छॾो, है न। त ईअं ई बाबा असांखे चवनि था कि असांखे ख़ुदि बि शक्तिशाली ठहिणो आहे ऐं ॿियनि खे बि ठाहिणो आहे। त हिन ई कार्य में बिज़ी आहियो न। कोर्स कराइण, भाषण करणु, इहे त 7 ॾींहंनि जी स्टूडेंट्स बि करे वठंदा आहिनि। जो कमु कोई न करे सघे उहो तव्हांखे करिणो है न। जो कमु कोई न करे सघे उहो तव्हांखे करिणो, बाबा चवनि था। त बाबा असांखे चवनि था कि असांखे छा करिणो आहे। हीउ 7 ॾींहंनि जो कोर्स, भाषण त कोई बि करे सघंदो आहे, 7 ॾींहंनि जो कोर्स वारो स्टूडेंट बि करे सघंदो आहे। जो कमु कोई न करे सघे उहो तव्हांखे करिणो आहे। तव्हांखे निमित ठाहियो ई आहे विशेष कार्य जे लाइ, है न। तव्हां घर गृहस्थी में रही करे केॾो वॾो कमु कंदा आहियो। गृहस्थी में रही करे बाबा जी ज्ञान योग करणु, धारणा मूर्त थी करे रहणु। सोचो, माण्हू त हिकु ॾींहुं व्रत रखंदा आहिनि, है न, कुझु चीज़ न खाइण जो। तव्हांजो त रोज़ ई व्रत आहे, है न। घर गृहस्थी में ॿिया माण्हू लसन प्याज खाईंदा हुजनि, तव्हां न खाईंदा आहियो, त वॾो कमु आहे न, साधारण कमु न आहे, है न। ॿिया जो बि कंदा हुजनि, लेकिन तव्हां निराकार रूप में परमात्मा खे यादि था करो, त तव्हां द्वारा ई उन्हनि खे शक्ति मिलंदी। सम्झो कोई कृष्ण खे यादि थो करे त कृष्ण थोरी शक्ति ॾींदो उन्हनि खे, ॾींदा त बाबा ई। तव्हां अगरि बाबा खे यादि कंदा आहियो घर गृहस्थी में रही करे, त जेकी आत्मा कृष्ण सां कुझु तव्हांजे साम्हूं ई कृष्ण सां कुझु मांगे थी, त उनखे कृष्ण जी मूर्ति थोरी ॾींदी, बाबा तव्हां द्वारा ॾींदा। लेकिन उहो कॾहिं ॾेई सघंदा, जॾहिं असां बाबा जी धारणाउनि ते हलूं। त बाबा चवनि था कि तव्हांजो विशेष कमु आहे, है न। तव्हां किथे फंक्शन में वेंदा आहियो, किथे पूजा में वेंदा आहियो, उहो जो बि करनि था मंदर टिकाणनि में, त उन्हनि खे शक्ति बाबा तव्हां द्वारा ॾींदा आहिनि। त ईअं न सोचो असां त कोर्स न कराए सघंदा आहियूं, असां त भाषण न कंदा आहियूं, असां त सेंटर ते न रहंदा आहियूं। लेकिन तव्हां घर गृहस्थी में रही करे बि बाबा खे यादि करे हलंदा आहियो, त इहे सभिनि खां केॾी सुठी सेवा थी वई न। त तव्हांखे बाबा विशेष कार्य जे लाइ चुनियो अथई। हमेशह ख़ुदि खे न विशेष सम्झो। भले तव्हांजे साम्हूं वॾी वॾी दीदियूं बि हुजनि, दादियूं बि हुजनि, है न, भले उन्हनि जो बि कयो आहे, लेकिन तव्हांजे पार्ट में छा विशेषता आहे, है न। बाबा शिव बाबा जो पार्ट त केॾो ई सुठो आहे, जो कॾहिं न गंद दुनिया में न सुठे में अचे न गंदगी में अचे, है न। त बि बाबा असांखे विशेष चई उठाईंदा आहिनि, है न। त बि बाबा चईंदा आहिनि तव्हां देव आत्मा आहियो, जबकि पतो आहे भॻवान खां डिग्री कम आहे देव आत्मा। बाबा खे पतो आहे कि मां भॻवानु ऊचो आहियां, इहे देवता त बि पते थी वेंदा, लेकिन त बि बाबा असांखे केॾी ऊची दृष्टि सां ॾिसंदा आहिनि कि तव्हां देवता ठहिण वारा आहियो, तव्हां श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ा ठहिण वारा आहियो। त असां कीअं थी वेंदा आहियूं न कि हा असां ईअं एॾो ऊच ठहिण वारा आहियूं। हुन समय असांखे लॻंदो आहे कि बाबा त असांखां बि ऊचा आहिनि, लेकिन बाबा पंहिंजी ऊचाई खे मर्ज करे ॾींदा आहिनि, असांखे ऊचो करे ॾींदा आहिनि। त इहे ई चाहे अगरि तव्हां बाप दादा जे साम्हूं बि वियो या हाणे दादियुनि जी बि माण्हू मूर्ति रखी वेही रहंदा आहिनि, मतिलबु उन्हनि सां योग लॻो रहे त हिकु साम्हूं रखंदा आहिनि न, कंहिंखे कंहिंसां प्रेरणा मिलंदी आहे न। कोई जानकी दादी, कोई गुलजार दादी, कोई रतनमणी दादी, कोई वॾी दादी प्रकाश मणी दादी, बाप दादा त आहिनि, लेकिन कंहिंखे विशेष कंहिं दादी सां प्राप्ति थींदी आहे बाप द्वारा दादी सां, त उहो रखंदा आहिनि, है न।
त इहे न सोचो की हीअ वॾा इन्हनि इहे कयो, लेकिन हुननि तव्हांखे बि त कोई विशेष कार्य विशेष ठातो आहे न, त तव्हां हुन फील्ड में ख़ुदि खे विशेष सम्झो। बसि कीअं बि करे तव्हांजे पार्ट में छा विशेषता आहे, तव्हां घर गृहस्थी में रहंदा आहियो, लेकिन तव्हांजे पार्ट में छा विशेषता आहे जो सेंटर वारी दीदी बि न करे सघंदी आहे, जो दादी बि न करे सघंदियूं, है न। दादियूं तव्हां वांगुरु गृहस्थी में रही करे हलंदियूं न, त तव्हां पंहिंजो पार्ट इहो सम्झो, मुंहिंजो पार्ट इहो आहे। जॾहिं तव्हां घर गृहस्थी में रही करे सैंपल न ठाहींदव त तव्हांखे ॾिसी माण्हू सेंटर ते कीअं वेंदा। त गृहस्थी वारनि जो त केॾो विशेष पार्ट आहे, हुननि जे जीवन खे परिवर्तन ॾिसंदे उहे ॿिया माण्हू बि ईंदा, है न। त सेंटर ते माण्हू वधंदा आहिनि, उहे कीअं वधंदा आहिनि, जॾहिं घर वारा घर गृहस्थी त सैंपल तयारु न हुजनि त माण्हू सेंटर छो वेंदा। कोई प्रोडक्ट कोई माण्हू वठंदो आहे, सोचंदो आहे न हा असां यूज़ कयो आहे त सुठो आहे, त माण्हू ॿियनि खे ॿुधाईंदो हा मां इहा चीज़ वठी आई आहियां न, मूंखे ॾाढो फ़ाइदो आहे, तॾहिं त ॿिया माण्हू बि वेंदा होॾे वठणु। त ईअं ई पंहिंजे पाण खे विशेष सम्झो कि मां हिन घर गृहस्थी में रही करे बि बाबा जी ज्ञान योग करे धारणा करे हलां थी, त मां विशेष आत्मा आहियां, हिन विशेष कार्य अर्थ बाबा मूंखे चुनियो अथई। बाप द्वारा प्राप्त हुई विशेषताउनि खे निर्बल आत्माउनि में पंहिंजी शुभ भावनाओं श्रेष्ठ कामना सां भरणो आहे। ये विशेष कार्य आहे असांजो कि बाप द्वारा जो प्राप्त हुई विशेषतायूं आहिनि न असां में, वो निर्बल आत्माउनि में पंहिंजी शुभ भावनाऊं श्रेष्ठ कामना सां भरणो आहे। उन ॾींहुं बाबा चई न हाणे वाचा सां कंहिंखे बि सम्झाइण जो समय न आहे, हाणे मन सां परिवर्तन करणो आहे, हाणे वाचा सां कंहिंखे बि परिवर्तन करण जो समय न आहे। त बाबा चवनि था कि हाणे असांजो विशेष कार्य छा आहे, बाप द्वारा प्राप्त हुई विशेषताउनि खे निर्बल आत्माउनि में पंहिंजी शुभ भावना श्रेष्ठ कामना सां भरण ई तव्हांजो कार्य आहे। कोई तव्हांजो ज्ञान ॿुधे न ॿुधे, तव्हांजे हथ सां रोटी त वठे थो, पाणी त वठे थो, तव्हांजे घर कोई गेस्ट आयो, उनखे अगरि पतो आहे तव्हांजो इहे ज्ञान बाबा जो ज्ञान सुठो न लॻंदो आहे, लेकिन उनखे संबंध निभाइण लाइ तव्हां वटि अचिणो पियो, है न। कॾहिं कॾहिं माण्हू ईअं चईंदा आहिनि न ब्रह्म कुमारियुनि जी अख में न ॾिसो, त तव्हांजा ई संबंधी कोई संबंध त निभाइणो आहे, लेकिन तव्हां सां उहा सुठी रीति उहा आई कॉन्टेक्ट करे बि न ॻाल्हाईंदा आहिनि, हा भई पंहिंजो कमु कयो हलियो। त तव्हांजे हथ सां पाणी त पींदा, कुझु खाईंदा त सही, तव्हां हुन में शुभ भावना विझी करे ॾेई छॾो, इन जो बि भलो थिए। उन समय ईअं न सोचो कि त मुंहिंजे बाबा जो ज्ञान ॿुधंदी न आहे, मूंसां चिड़ंदी आहे ज्ञान सां, इहे छो आई आहे। असांजे मन में उन्हनि जे लाइ नेगेटिव वीचार न हुजिणो खपे, है न। सम्झो कंहिंजी भेनरियूं आहिनि ऐं हिकु भेण ज्ञान में लेती ॿियूं नथी हलनि, त ॿियूं भेण हूंदे हुए बि ॻाल्हाईंदे हुए बि जीअं लॻंदो न इग्नोर कंदियूं आहिनि, जीअं हुन खां डिॼंदियूं आहिनि, हुन जे कनेक्शन में ईंदे हुए बि दूर दूर रहंदियूं आहिनि, किथे इहे बि असांखे ज्ञान में न वठी डिॼंदा आहिनि। ॾिसो माण्हू, है न, ॾिसो ज्ञान खां केॾो डिॼंदा आहिनि ज्ञानी माण्हुनि खां। त असांखे छा करिणो आहे, हीअं न असांखे उन्हनि सां संबंध तोड़े ॾियणो आहे, उन्हनि जे प्रति नेगेटिव वीचार करणा आहिनि, न। उहो रखनि था त ठीकु आहे, लेकिन असांजे मन में उन्हनि जे लाइ शुभ भावना सदा हुजणी खपे कि हिननि जो बि कल्याण थिए। न कल को अगरि ये बि सोचो अगरि असां मन में इहे न करूं, कल्ह जो उन्हनि जो केॾो बुरो थी वञे, कुझु थी वञे, पोइ बि त तव्हां वठी ईंदा, तव्हांखे ई चईंदा न ॾिस हिन जी भेण एॾी दुखी आहे ऐं हीअ पंहिंजो हुन में मस्तु आहे। त असांजे मन में इहो संकल्प ज़रूरु हुजिणो खपे हिन जो बि भलो थिए, भेण जे हिसाब सां न, आत्मा जे हिसाब सां, न त कल्ह जो हुनजो जीवन में कुझु प्रॉब्लम अची वञे त तव्हांखे, छो जी सुख में त भले ई न, दुख में त माण्हू चईंदो न
ॾिस पुछण बि न आहे। ईअं त ॿ भाउर दुश्मन आहिनि, लेकिन मरण उन्हनि जे घर में फंक्शन आहे त न वेंदा त बि ठीकु आहे, लेकिन मरण खां पोइ त माण्हू खे वञिणो ई पवंदो। न वञनि त माण्हू चईंदा ॾिस मरण खां पोइ बि न आयो, पोइ त उनखे ॾाढो ई बुरो मञंदा आहिनि, है न। त इहे त माण्हुनि जी मैंटेलिटी आहे। बाबा त असांखे चईंदा आहिनि की माण्हू मरियो, डेड बॉडी ख़तमु कई, विझो हुन में। अॼु बाबा चई न त फालतू जी ॾिसो महिनत कंदा आहिनि, ख़र्चो कंदा आहिनि, टाइम वेस्ट कंदा आहिनि। असांखे पंहिंजी बुद्धि इन्हनि ॻाल्हियुनि में न फसाइणी आहे न। जेतिरो बाबा जी ॻाल्हियुनि खे प्रैक्टिकल में लाहींदा त ओतिरो तव्हां बि ख़ुशि, ॿियनि खे बि ठीकु लॻंदो न। चाहे ब्राह्मण परिवार में ई छो न कोई शरीर छॾे। अॼु ॾिसो कोई दीदी दादी शरीर छॾंदी ब्राह्मण परिवार में त माण्हू चईंदा अरे असांजी दीदी शरीर छॾे छॾियईं, पोइ हुते वेंदा, हुते एॾो ताम झाम कंदा, पोइ मधुबन में आहे त पोइ यात्रा कराईंदा, ईअं कराईंदा। ऐं असां अज्ञाननि खे छा था चऊं, है न। असां त चऊं था न कि चलो शरीर छॾियईं, चलो हुनखे। कई माण्हू चईंदा आहिनि कि न इहे रिगार्ड रिस्पेक्ट ॾियणो पवंदो आहे, पर डेड बॉडी खे छा रिगार्ड रिस्पेक्ट ॾियूं, हुन में त आत्मा ई न आहे न, है न। त इहे बाबा जीअं असांखे मुरली जे साकार बाबा नंबर 1 कीअं विया, शिव बाबा जो चईं उनखे प्रैक्टिकल में लाईं। शिव बाबा चईं कंहिं शरीर छॾियो, हा भई ठीकु आहे, शरीर छॾियो त वञी करे जलाइजो डेड बॉडी खे, हा भई जलाइजो, है न। त ब्रह्मा बाबा मम्मा अॻियां एॾा छो आहे। जानकी दादी ॾिसो, जानकी दादी छा कई, अगरि तव्हांखे पतो हुजे त। जानकी दादी पंहिंजी वञण जी डेट कीअं फिक्स कई। जानकी दादी जी तबीअत ठीकु न हुई, जानकी दादी खे पतो आहे मूंखे वञिणो आहे, दुनिया में कोरोना थी वियो, इहा बीमारी फैली कि कोई काॾे वञे ई न सघे, है न। श्री जानकी दादी जो हुयो भई पतो आहे मूंखे मुंहिंजो शरीर सदो त विदेश मां ईंदा, हेॾा ईंदा, ईअं ईंदा, डेड बॉडी खे हेॾे होॾे घुमाईंदा, ईअं कंदा। त उन्हनि खे पतो आहे न भई इहे सभु कंदा, भावना वारा माण्हू आहिनि। त उन्हनि पंहिंजो उहो परफेक्ट टाइम चूज़ कनि न जानकी दादी कि मां अहिड़े टाइम ते वञा ताकी इहे कोई ताम झाम न थिए, समय संकल्प धन ये सभु वेस्ट न थिए। जीअं अॼु बाबा चई न साकार मुरली में कि केॾी महिनत कंदा आहिनि न, केॾो इहे बि त परेशानी थी न भई डेड बॉडी खे हेॾे होॾे घुमाइण करणु। हुन सां गॾु जेतिरो बार डेड बॉडी जे पासे में वेंदो त दुख थींदो आहे मेन त, है न। उहो वाइब्रेशन भले असांखे न थियनि, लेकिन ॿियनि जा दुख असां जेसिताईं उहो स्टेज अचे, भले ब्राह्मण परिवार में बि रोईंदा न आहिनि, लेकिन उहो फीलिंग त थींदी आहे न। हाणे आत्मा त असां सां गॾु आहे ई सही, लेकिन इहे थोरी डेड बॉडी आहे त असां सां गॾु आहे, न त न आहे। त बाबा असांखे चवनि था कि हीअं ई असांखे आत्मा, असांजो कमु आहे निर्बल आत्माउनि खे शुभ भावना शुभकामना ॾेई करे अॻियां वधाइण, न कि अञा ताईं असां हुन पुराणे रीति रस्म पुराणी ॻाल्हियुनि में हिननि में फसा रहूं। कोई असां सां ॻाल्हाए थो, संबंध संपर्क में अचे थो त ठीकु आहे, न बि अचे थो त बि हिन जो भलो थिए, भई हिन जो कल्याण थिए। त जेतिरो असां बाबा जी धारणा ई कंदा वेंदासीं न, पंहिंजी बुद्धि खे चेंज कंदा रहो। भले तव्हांखे दुनिया वारनि जे हिसाब सां इहे सभु करिणो पवंदो आहे, दुनिया वारनि जे हिसाब सां, लेकिन असांजी बुद्धि हिननि ॻाल्हियुनि सां उपराम रहणी खपे, न। त बाबा चवनि था असांजो कार्य आहे ई, तव्हांजो कार्य छा आहे, तव्हां विशेष आत्माउनि जो, असां विशेष आत्माउनि जो कार्य आहे सर्व जे प्रति शुभ भावना श्रेष्ठ कामना स्वरूप ठहिणु। श्रेष्ठ भावना जो अर्थ इहो न कि कंहिंमें भावना रखंदे रखंदे उन में भाववान ई थी वञो, है न। कोई कुझु बि करे, पर एॾो ईअं न कि असां उन में उन जे प्रति सुठी भावना रखूं, उन जे बारे में संकल्प कंदा रहूं, उन्हनि जे बारे में सोचंदा रहूं।
त श्रेष्ठ भावना जो अर्थ आहे कि असां उन्हनि जे प्रति शुभ भावना शुभकामना करूं, लेकिन असांजो बुद्धि योग बाबा सां गॾु लॻल रहे। कोई केतिरो बि सुठो आहे, है न। शिव बाबा त चईंदा आहिनि ब्रह्मा बाबा खे बि यादि न करो। चलो ब्रह्मा बाबा श्री छॾियईं, मम्मा श्री छॾियईं, दादियुनि श्री छॾियूं, हा उन्हनि असांखे सुठी पालना ॾिनी, उन्हनि एॾो सुठो कार्य कयो। कई माण्हू चईंदा आहिनि ब्राह्मण परिवार में, कई माण्हू ईअं चईंदा आहिनि कि भई इहे असां उन्हनि खे रिगार्ड रिस्पेक्ट था ॾियूं, कि उन्हनि मतिलबु उन्हनि जी डेड बॉडी खे एॾा फूल चढ़ाए करे चईंदा आहिनि कि असां हिननि खे ॾाढो रिगार्ड रिस्पेक्ट था ॾियूं, कि हिननि जी बॉडी ईअं ईअं कई, इन जी बॉडी हड्डी हड्डी यज्ञ जी सेवा कई, हीअं कई। त उन जी डेड बॉडी खे रिगार्ड रिस्पेक्ट ॾींदा आहिनि, हीअं सोचंदा आहिनि। लेकिन अगरि असां ज्ञान जे हिसाब सां सोचूं, निज ज्ञान, उन जे हिसाब सां त जो बि आहे टाइम वेस्ट ई आहे न, है न। त ईअं बि न, ठीकु आहे उन्हनि जी भावना आहे, हूअं असां उन्हनि जी भावना अनुसार चलो उन्हनि खे ख़ुशि करण लाइ असां फूल आदि चढ़ाया, ईअं कया। लेकिन असांखे जेतिरो थी सघे न, शिव बाबा जो असांखे जो ज्ञान ॾींदा आहिनि न, उन्हनि खे पॉइंट टू पॉइंट सम्झी करे उनखे जीवन में धारण करे हलो। असांजी बुद्धि उन अनुसार हलणी खपे। भई असां अगरि श्री छॾूं त एॾो तामझाम न हुजिणो खपे, असांजी इच्छा ईअं हुजणी खपे जीअं जानकी दादी जी हुई, है न। असांजे शरीर छॾण खां पोइ माण्हू एॾो महिनत न करनि, एॾो परेशान न थियनि। भई ठीकु आहे शरीर छॾियो, डेड बॉडी खे खणी जलाए जो बसि, छा एॾा ॾींहं रखणु, वरी बर्फ़ में रखणु, ईअं करणु न। जेतिरा ॾींहं रहंदा ओतिरो ॾींहं पोइ माण्हुनि जो संकल्प बि हलंदो आहे न, समय बि वेस्ट थी वेंदो आहे। त असांखे उन अनुसार हलणो आहे। असांखे कंहिंमें भावना शुभ भावना रखंदे हुए कंहिंजी भावना अहिड़ी आहे त असां उन अनुसार उहो कमु कंदे कंदे असांखे ओहिड़ो न ठहिणो आहे। ये ग़लती न करणी आहे। श्री हलंदे हलंदे उल्टो बि करे वठंदा आहिनि पोइ, है न। हलंदे हलंदे उल्टो बि करे वठंदा आहिनि न। पोइ ज़्यादा अगरि भावना में घुसी वियासीं न, पोइ भक्ति मार्ग में हली वेंदासीं। जीअं अॼुकल्ह थींदो आहे न यज्ञ में बि, भई ठीकु आहे तव्हां डेड बॉडी रखी, फूल आदि चढ़ाया, ई ठीकु आहे। अॼुकल्ह पोइ राख खे गंगा में विझणु लॻी विया आहिनि। उहो राख खणी वेंदा त गंगा पाणी में विझंदा। त इहा शुरूआत हाणे धीरे धीरे पोइ अलाए छा छा कंदा, पोइ ते ॾींहं उहा जो बि कंदा आहिनि। त असांखे एॾो हुन में वञिणो ई न आहे। भले ब्राह्मण परिवार में बि करनि, लेकिन हर हिक खे मुरली ॿुधंदी आहे न, हर हिकु मुरली ॿुधंदो आहे। त तव्हां त सम्झो था न छा सही आहे, बाबा छा चईंदा आहिनि। चलो ब्राह्मण परिवार में बि कोई माण्हू छा थो करे, छा नथो करे। कोई ज़्यादा ई पोइ ॻाल्हियुनि में हली वेंदो त पोइ भक्ति मार्ग शुरू थी वेंदो न हिते बि, है न। त सिर्फ़ु ईअं न सोचो अज्ञानियुनि सां असां कीअं हलंदा आहियूं। अज्ञानियुनि जे तव्हांजी कोई संबंधी शरीर छॾे त उन समय तव्हां छा कंदा आहियो। पूरो बाबा जी ॻाल्हियूं बुद्धि में घुमंदियूं आहिनि न, असांखे छा छा करिणो आहे। त इहे ज्ञानियुनि में बि कोई शरीर छॾे त हूअं ई असांखे पंहिंजो सेफ्टी कवच बाबा जी श्रीमत ठाहे करे ई पंहिंजी बुद्धि में रखी हलणो आहे। हीअं न हा भई ब्राह्मण बि ईअं था करनि, भई कबो आहे ईअं। हाणे गुलजार दादी, रतन मोहिनी दादी जी अस्थियूं खणी विया गंगा जल में परवान करणु, है न। हिकु चई ॿिए चई, हा भई पोइ धीरे धीरे माण्हू सभी कंदा रहंदा। पोइ माण्हू असांखे चईंदा कि तव्हां त चईंदा आहियो हीअं हीअं, ऐं तव्हां ख़ुदि था करो, पोइ असां ज्ञान कीअं ॾींदासीं माण्हुनि खे, ॿुधायो। त हिन करे हिकु कई ईअं न, सभु करूं था। लेकिन असांजी बुद्धि में त ज्ञान आहे न, हुन ज्ञान खे पकड़े करे बाबा जो हथु पकड़णु मतिलबु बाबा जी श्रेष्ठ श्रीमत खे बुद्धि में रखी हलो। भावना ॿियनि जी भावना आहे, चलो ठीकु आहे, कंहिंजी भावना आहे, हुनखे करिणो आहे उहो करे। असां छो उन्हनि जे पुठियां पऊं। तव्हां चओ न मूंखे कमु आहे ईअं ईअं, चाहे ब्राह्मण परिवार में ई छो न,
सम्झ त आहे न बाबा ज्ञान में छा चईंदा आहिनि ऐं अज्ञानी छा कंदा आहिनि। अगरि असांजे ब्राह्मण परिवार में बि हीअं कमु करणु लॻी वञनि त असांखे त सम्झ आहे न, असां त पंहिंजो पेर पुठियां करे हलूं न, बाबा जी श्रेष्ठ मथे हलूं न। त बाबा चई न त उल्टे उल्टे कंदे कंदे छा थींदा, भावना रखंदे रखंदे पोइ कोई उल्टे कम में हली वेंदा आहिनि, उल्टो कनि त भावना भाववान ठहिण यानी हुन जा भगत ठही वेंदा आहिनि, अर्थात हुन जा ई गुणनि ते निछावर थी वेंदा आहिनि, माना भगत ठही वेंदा। ठीकु आहे, उहा आत्मा सुठी हुई, हुन सुठो कमु कई, है न। जीअं अज्ञानियुनि जा असां थींदा आहियूं, अज्ञानियुनि में असां ध्यानु रखंदा आहियूं न, चाहे केतिरो बि सुठो इंसानु हुजे, केतिरो बि हुन असांजी मदद कई हुजे, त बि असां यादि रखंदा आहियूं न, हा भई शुक्रिया शुक्रिया, पोइ बाबा 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 खे बुद्धिमान करता है। ईअं ई ज्ञान में बि चाहे कोई भी हुजे, अगरि उहा तव्हांखे सुठो ज्ञान ॿुधाए बि थो, तव्हांखे हुन सुठो कुझु सिखाई बि, तव्हांखे कोई पॉइंट सम्झाई बि, जीअं न शिवानी दीदी जा अॼुकल्ह माण्हू शिवानी दीदी जा चलो ठीकु आहे, अज्ञानी त चलो ठीकु आहे, लेकिन ज्ञानी बि शिवानी दीदी कंदा रहंदा आहिनि, है न। त एॾो बि असांखे उन्हनि जे गुणनि जे पुठियां निछावर न थियणो आहे कि असां वञी करे उन्हनि जा भगत ठहूं, न, एतिरो असांखे न करिणो आहे। ठीकु आहे, शिवानी दीदी असांखे ज्ञान ॿुधाईंदा आहिनि, पर शिवानी दीदी कंहिंजो ज्ञान पढ़ी करे, कंहिंखे यादि करे असांखे ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। असां ज्ञानी आत्माउनि खे त शिव बाबा तरफ़ ई ध्यानु वञिणो खपे न। जॾहिं बाबा चई ब्रह्मा बाबा जो ई चित्र न रखो, ब्रह्मा बाबा जे शरीर में मोह न रखो, उन्हनि जे नाम रूप में न वञो, त शिवानी दीदी जे कीअं नाम रूप में तव्हां फसी वेंदा आहियो, न। त ईअं न करिणो खपे। ठीकु आहे, उन्हनि सुठी क्लास ॿुधाई, तव्हांखे पॉइंट सम्झ में अची वियो, ठीकु आहे, तव्हां ईअं चई सघंदा आहियो न, हा बाबा जो इहो पॉइंट मूंखे उन्हनि द्वारा, बाबा अची विया न विच में, त उन आत्मा जो प्रभाव घटि थी वेंदो। न त योग लॻाओ त शिवानी दीदी, टीवी खोलो त शिवानी दीदी, बाबा त गुम थी विया आहिनि, है न। त कम से कम असां ब्राह्मण आत्माउनि खे त कोई बि हुजे, चाहे शिवानी दीदी, उषा दीदी, सूरज भाई जी, शीलू दीदी, न, या अॼुकल्ह कोई बि नई भेण बि निकिरनि थियूं, ठीकु आहे, उन्हनि असांखे बाबा जो इहो पॉइंट क्लियर करायो, बसि ख़तमु ॻाल्हि, न। त बाबा चवनि था कि भाववान ठहिण यानी हुन जा भगत ठहिण। त सम्झी वठो, अगरि तव्हां घड़ी घड़ी शिवानी दीदी कंदा आहियो, त मतिलबु तव्हां उन्हनि जा भगत ठहिण वारा आहियो। उन्हनि जे गुणनि ते निछावर थियण माना भगत ठहिण। उन्हनि में गुण कीअं भरियो, बाबा भरे, न। चलो तव्हां शिवानी दीदी जी कोई ॻाल्हि ॿुधी, तव्हां कंहिंखे ॿुधायो कि हा शिवानी दीदी अॼु ईअं पई चवनि, मां शिवानी दीदी जी उहा ॻाल्हि ॿुधी न, तॾहिं खां मां ईअं कंदी आहियां, ईअं न चओ। शिवानी दीदी जो कुझु ॿुधो बि त बि बुद्धि में बाबा यादि रहे, हा बाबा जो इहो पॉइंट मूंखे हितां क्लियर थियो, तव्हां कंहिंखे ॿुधायो कि हा मूंखे अॼु बाबा जो इहो पॉइंट क्लियर थियो, हिन जो मतिलबु इहो थींदो आहे। पोइ तव्हां खां पुछे, अच्छा तव्हां कीअं कयो, मनन चिंतन कयो, चई न, उहो शिवानी दीदी बाबा जी इहा ॻाल्हि ॿुधाई, बाबा अची विया न विच में, त तव्हां उन्हनि जे प्रभाव में न ईंदा। त शुभ भावना बि त बाबा जो चवनि था, ऐं ॿियनि जे प्रति बाबा चवनि था कि कॾहिं कॾहिं ॿियनि जे प्रति बि शुभ भावना एॾी थी वेंदी आहे न कि उन्हनि जे बारे में सोचंदा रहंदा आहिनि, बसि हिननि जो ई कल्याण थिए, हिननि जो ईअं थिए। त शुभ भावना बि बेहद जी हुजे, हिक जे प्रति विशेष भावना हद जी हूंदी आहे, हद में नुक़सानु आहे। ॿिन्हिनि ॻाल्हियुनि में या त कंहिंजे गुणनि ते निछावर थी वेंदा आहिनि, या कंहिंजे प्रति हिक जे, सम्झो कंहिंखे कैंसर आहे, त तव्हां हुन आत्मा खे ई तव्हांखे सकाश न ॾियणी आहे। तव्हां चओ जंहिंखे बि कैंसर आहे न, उहो सभी आत्माउनि खे बाबा जी लाइट माइट पहुचे थी,
अगरि असां हुन आत्मा जे शरीर खे मर्ज करे हुनखे लाइट माइट ॾींदासीं त असां हद में रहिजी वियासीं न, असांजी शुभ भावना हद में रहिजी हुई न, असांजी शुभ भावना हद में रहिजी हुई, लेकिन असांखे त बेहद में वञिणो आहे न। त हिक जे प्रति विशेष भावना बि हद जी, पोइ किथे किथे नुक़सान बि थी वेंदो आहे। इन करे सम्झो कोई कैंसर पेशेंट आहे ऐं तव्हांखे हुनखे लाइट माइट ॾियणी आहे, त तव्हां सोचो दुनिया में जेतिरा बि कैंसर पेशेंट आहिनि न, मां सभिनि खे बाबा जी लाइट माइट ॾियां थी, सभिनि जो कैंसर बीमारी दूर थी थींदी वञे। त बाबा असांखे चवनि था कि बेहद में रहो। वर्तमान समय तव्हां ॿारनि जो कार्य आहे निर्बल आत्माउनि खे पंहिंजी प्राप्त हुई शक्तियुनि जे द्वारा, शुभ वाइब्रेशन द्वारा, वायुमंडल द्वारा शक्तिशाली ठाहिण। त असांजो कर्तव्य बाबा छा था यादि ॾियाराइनि, सदा यादि रखो मुंहिंजो कर्तव्य छा आहे, निर्बल आत्माउनि खे पंहिंजी प्राप्त हुई शक्तियुनि जे आधार ते शुभ वाइब्रेशन वायुमंडल द्वारा शक्तिशाली ठाहिण। अच्छा, इन कार्य में सदा बिज़ी रहंदा आहियो। कोर्स कराइण जो समय हाणे वियो, हाणे फोर्स जो कोर्स कराइणो आहे। कोर्स कराइण जो समय हाणे वियो, हाणे फोर्स जो कोर्स कराइणो आहे। कोर्स कराइण वारा ॿिया बि तयार थी विया आहिनि। हिन करे तव्हां वायुमंडल खे पावरफुल ठाहिण जी सेवा करो। बाबा चवनि था कोर्स कराइण वारा हाणे ॿिया बि तयार थी विया आहिनि, त तव्हांजो कर्तव्य छा आहे, वायुमंडल खे पावरफुल ठाहिण जी सेवा करो। छो जी दुनिया जो वायुमंडल दिन प्रतिदिन मायावी थींदो वेंदो आहे न। माया बि लास्ट चांस में पंहिंजा यंत्र मंत्र ऐं जंत्र जो बि आहिनि उहे सभु यूज़ कंदी। माया बि लास्ट चांस ताईं पंहिंजा यंत्र मंत्र ऐं जंत्र जो बि आहे उहो यूज़ कंदी रही। उहा यूज़ कंदी, अंत ताईं कंदी। हिन जो मतिलबु इहो न कि असां अंत ताईं ये सोचता रहो माया त ईंदी सही, न। असां पंहिंजे लास्ट स्टेज जो असांखे प्राप्त करणी आहे, हुन स्मृति में रहूं, हुन स्टेज ते स्थित रहूं। माया असांजी एॾी सुठी लाइट माइट रहे कि माया उन ते वार ई न करे सघे। अटैक त कंदी न, ईअं विदाई न वठंदी। हिन करे अहिड़ो वायुमंडल जे विच में पंहिंजी सेवा स्थान जो वायुमंडल ॾाढो ई अव्यक्त ऐं शक्तिशाली ठाहियो। जीअं तव्हांजे जड़ मंदिरनि जो वायुमंडल कहिड़ी बि आत्मा खे पंहिंजी तरफ़ खींचदो आहे न, है न। जंहिं धार्मिक स्थान ते जो पुजारी हूंदो आहे न, वो जे श्रद्धा सां भक्ति कंदो आहे, पूजा पाठ कंदो आहे, आरती कंदो आहे, देवियुनि खे देवताउनि खे श्रृंगारंदो आहे, हुन धार्मिक स्थान खे पवित्र ठाहे करे रखंदो आहे, हुते हुन भॻवान जी हुन शक्ति जे रूप में आह्वान कंदा आहिनि त भॻवान बि मदद कंदा आहिनि। पोइ इहो पुजारी जे मथां आहे कि केतिरो वायुमंडल खे वो उन देवी जो आह्वान करे तव्हांजो वाइब्रेशन सुठो ठाहींदो आहे। चाहे पुजारी आहे, चाहे हुते अचण वारा भगत बि कोई ॾाढो दिलि सां ऐं मन सां ईंदो आहे, त भावना जो भाड़ो ॾियणु भॻवान खे बि अचिणो पवंदो आहे। मथां खां न ईंदा आहिनि पर ॾींदा आहिनि कीअं बि करे। त ईअं वायुमंडल जे विच असांजी सेवा स्थान जो वायुमंडल ॾाढो अव्यक्त हुजिणो खपे ऐं शक्तिशाली। जीअं तव्हांजे जड़ मंदिर जो वायुमंडल कहिड़ी बि आत्मा खे पंहिंजी तरफ़ खींचदो आहे न, अल्पकाल जे लाइ शांत ठाहे छॾींदो।
जॾहिं जड़ तित्रनि जे स्थान ते अहिड़ो वायुमंडल आहे त चैतन्य सेवा स्थाननि जो केतिरो पावरफुल वायुमंडल हुजणो खपे। त चेक करो अॼु जो वायुमंडल शक्तिशाली रहियो। चेक करो। जो बि आया उहो व्यक्त ऐं व्यर्थ ॻाल्हियुनि सां परे रहिया। ये त हलंदे हलंदे अनेक प्रकार जे विघ्न पईंदा आहिनि या कोई व्यक्त भाव में अची वेंदो आहे त हुनजो कारण वायुमंडल में व्यक्त भाव आहे न। हलंदे हलंदे अनेक प्रकार जा विघ्न पईंदा आहिनि या कोई व्यक्त भाव अची वेंदो आहे। हिन जो कारण छा आहे? कि वायुमंडल में व्यक्त भाव आहे। अगरि अव्यक्त हुजे त कोई व्यक्त भाव जी ॻाल्हियूं खणी करे बि अचे त बदिली वेंदी। अगरि असांजो वायुमंडल अव्यक्त हूंदो आहे न त व्यक्त भाव जी ॻाल्हियूं अगरि कोई खणी बि अचे, कोई करे बि या करण जी कोशिशि बि करे त उहो बि बदिली वेंदो। जे ॿुधाईंदा आहिनि न साकार बाबा जी अहिड़ी अव्यक्त स्थिति हुई कि माण्हू ईंदा हुया लास्ट में ॿार ॻाल्हाइण लाइ ईंदा हुया, लेकिन बाबा वटि अची करे उहे सभु ॻाल्हियूं भुलिजी वेंदा हुया या उन्हनि खे उत्तर मिलिजी वेंदो हुयो। त चेक करो असांजी छा स्थिति आहे, छा हालत आहे। असां पंहिंजी सेवा जिते बि रहंदा आहियो, चाहे तव्हां घर में ई रहंदा आहियो, तव्हांजे घर जो वायुमंडल बि तव्हांखे ॾाढो अव्यक्त ऐं शुद्ध ठाहिणो खपे, है न। रोज़ बाबा जी मुरली पढ़ो, बाबा खे यादि करो त तव्हांजे घर जा वायुमंडल बि शुद्ध थी वेंदो। शांति रहंदा त सभिनि जो मन शांति थी वेंदो, है न। त ईअं असां करे करे पंहिंजे घर जो वायुमंडल बि शुद्ध ठाहे सघंदा आहियूं असां। ॿियो बाबा जी असांखे ॿुधाइनि था कि अगरि अव्यक्त थी वियो, कोई व्यक्त भाव जी ॻाल्हियूं खणी आया हो त उहो बदिली वेंदो। जीअं जड़ मंदिरनि में अल्पकाल जे लाइ बदिली वेंदा आहिनि न। कोई बि विकारी बि वञे न त उते वञी उन्हनि जो उहो विकारीपन, उहो बुरोपन मर्ज थी वेंदो आहे, है न, मर्ज थी वेंदो। त बाबा चवनि था त उहा अल्पकाल जी ॻाल्हि आहे मंदिरनि में, हीअ सदाकाल जी ॻाल्हि आहे। श्री जड़ ऐं चैतन्य आहे न, त हाणे सिर्फ़ु भाषण या प्रदर्शनी जी लिस्ट न ठाहिणी आहे, लेकिन साथ साथ शक्तिशाली वायुमंडल जी बि चेकिंग करो। पंहिंजे घर जो, पंहिंजे स्थान जो। चलो तव्हांजे पूरे घर में बाबा जा ॿार न रहंदा आहिनि, लेकिन जिते तव्हां रहंदा आहियो, जंहिं स्थान ते, उतां जो वायुमंडल त असां रोज़ु अगरि कोई तव्हां जॻह फिक्स करे छॾियो पंहिंजे घर में, उते वेही करे तव्हां रोज़ु मुरली पढ़ो, योग करो, है न, अमृत वेलो करो, नमाज शाम योग करो, ॾींहं में कॾहिं बि विच में हिकु बार करो। जो बि धारणा करे सघंदा आहियो, जो बि कुझु करे सघंदा आहियो, उहो भॻवान खे सच सच ॿुधाए करे असांखे उन आत्मा जे लाइ शुभ भावना, शुभकामना ॾियणी। उन आत्मा जे लाइ शुभ भावना, शुभकामना ॾींदा था। ॿियो बाबा जी असांखे चवनि था वायुमंडल खे पावरफुल ठाहिण जो साधन छा आहे? पंहिंजे अव्यक्त रूप जी साधना, है न। घड़ी घड़ी पंहिंजे फ़रिश्ते स्वरूप खे इमर्ज करो,
घड़ी घड़ी पंहिंजे निराकार रूप खे इमर्ज करो। जेतिरो निराकार रूप खे इमर्ज कंदाओ, जेतिरो फ़रिश्ते स्वरूप खे इमर्ज कंदाओ, ओतिरो वायुमंडल पावरफुल थींदो वेंदो। मां फ़रिश्तो आहियां, मां सितारो आहियां। त बाबा असांखे चवनि था असांजे जीवन में कोई भी प्रकार जी परेशानी ईंदी आहे या कुझु बि थींदो आहे त हर हिक जो कुझु न कुझु इलाज त आहे न। त पंहिंजे अव्यक्त स्थिति में स्थित थी वञो। सुबुह सुबुह जो रोज़ उथते नूर पाणी बाबा चवनि था सुबुह सुबुह जो उथी करे बाबा खे यादि करो। अव्यक्त स्थिति में फ़रिश्ते जे रूप में स्थित करे बाबा जो आह्वान करो त असां में शक्ति भरिजंदी। ॿियो कुझु बि न, सुबुह सुबुह जो उथी करे बाबा खे यादि करो, गुड मॉर्निंग करो, पंहिंजे फ़रिश्ते स्वरूप में स्थित थी करे बाप दादा जे साम्हूं वेही रहो। है न, जेतिरो पंहिंजे फ़रिश्ते स्वरूप में स्थित थींदव, जेतिरो पंहिंजे निराकारी रूप में स्थित थींदव, जेतिरो पंहिंजे निराकार रूप में स्थित थींदव त बाबा जो कमु सहज थी वेंदो न। श्री सोचो तव्हां लंडन में आयो, हुते तव्हां पंहिंजे फ़रिश्ते स्वरूप में मर्ज आहियो। बाबा अव्यक्त बाप दादा तव्हांखे हुते लाइट मां ॾियनि था। तव्हां जेतिरो सभु कुझु भुलिजी करे हिन शरीर जे भान खे बि भुलिजी करे बाबा जी यादि में वेंदव, ओतिरो बाबा जी लाइट तव्हां में ईंदी, ओतिरो दूर दूर ताईं तव्हांजी लाइट फैलिजंदी वेंदी ऐं हुन लाइट सां ॾाढी माण्हुनि खे रोशनी मिलंदी, ॾाढी राह मिलंदी। त बाबा असांखे चयो अथई कि असांखे छा करिणो आहे, पंहिंजे जो बि बाबा कार्य ॾिनो अथई, जो बि बाबा कार्य ॾिनो अथई हुनखे ॾाढो दिलि सां ऐं सच्चाई सां करो। कोई चीज़ न कई आहे, नथी पुॼे, हीअ न चओ हा कई आहे, न कई आहे, नथी पुॼे त बाबा खे यादि करे ऐं असांखे उहो कार्य करिणो आहे। तॾहिं बि असांखे बाबा खे भुलिजणो न आहे। त अव्यक्त स्थिति में स्थित थींदासीं त छा थींदो, बाबा जी लाइट तव्हां वटि पहुचंदी। तव्हां द्वारा तव्हांजे आसपास जेतिरो तव्हां बाबा खे सभु कुझु भुलिजी करे दिलि सां यादि कंदा, ओतिरो तव्हां द्वारा केॾी सारी आत्माउनि खे ठिकानो मिली वेंदो, केॾी प्रकृति पावन थींदी वेंदी। पंहिंजे अव्यक्त स्वरूप जी साधना ये ही साधना, निर्विघ्न रहण जो साधन बाबा छा था चवनि, पंहिंजे अव्यक्त रूप जी साधना करो, अव्यक्त स्थिति में स्थित थी वञो। सब विघ्न समाप्त थी वेंदा। यही साधना है, इनखे बार बार अटेंशन ॾियो। सिर्फ़ क्लास न कराइणी आहे। हाणे बाबा कुझु कराईंदा त क्लास कराईंदी आहे न, एॾी सारी छो उनजे बारे में बि सुठो सुठो ॻाल्हियूं ॾींदियूं। त बाबा चवनि था सभु माण्हू हुनजे लाइ सुठो सुठो चवंदा आहिनि त हे माण्हुनि खे चलो ॿियो कुझु न करे सघे थो, तव्हांजी कंहिं न कंहिं ॻाल्हि में मदद त कंदो न, मदद त कंदो। त बाबा असांखे चवनि था कि असांखे वायुमंडल खे निर्विघ्न ठाहिण जे लाइ कहिड़ी साधना करणी आहे, अव्यक्त फ़रिश्ते स्वरूप में स्थित थी वञो।
जंहिं ॻाल्हि जी साधना कबी आहे हुन ॻाल्हि जो ध्यानु रहंदो आहे। अगरि हिकु टंग ते खड़ो थियण जी साधना आहे त बार बार इहे ई अटेंशन रहंदो आहे। बार बार इहे ई अटेंशन रहंदो आहे न। जीअं सन्यासी माण्हू हिकु टंग ते बीह करे कंदा आहिनि, या आग ते हलंदा, या काटन ते हलंदा, या जो बि आहे। त हाणे ई साधना अर्थात बार बार अटेंशन जी तपस्या खपे। कहिड़ी तपस्या खपे? विच विच में करो स्टॉप। एॾा सारा फ़रिश्ता दुनिया में, विच विच में करो स्टॉप। एॾा सारा मेन आत्मायूं दुनिया में। त ईअं करे असांखे पंहिंजे जीवन में अनेक प्रकार जा कम करे बाबा सां गॾु बाबा जो नाम रोशन करिणो है न, निर्विघ्न रहणो। निर्विघ्न रहणो त साधना छा करणी आहे? बार बार अटेंशन ॾियो। अटेंशन जी तपस्या करे चेक करो मां अव्यक्त फ़रिश्तो आहियां। चेक करो मां अव्यक्त फ़रिश्तो आहियां। अगरि स्वयं न हूंदो त ॿिए खे कीअं ठाहे सघंदा? बाप दादा जो बि इशारो बाप दादा द्वारा मिलंदो आहे उन इशारे खे सम्झी करे हलंदा रहो। बाप दादा जो बि इशारो असां सभिनि खे मिलंदो आहे उन इशारे खे सम्झी करे हलंदा हलो। हाणे इहे पुछण जो समय वियो कि कीअं पुरुषार्थ करो, न? हाणे बि बाबा खां पुछंदा आहियो छा बाबा कीअं पुरुषार्थ करो? हाणे असांखे ईअं न पुछिणो आहे कीअं पुरुषार्थ करो। अगरि तव्हां ई पुछंदव त ॿिया अचण वारा छा कंदा? इन करे जो पुरुषार्थ जी भिन्न भिन्न युक्तियूं ॿुधायूं उन्हनि में से हिकु युक्ति बि अपनायो त स्वयं सफल थी वेंदव, ॿियनि खे बि सफल ठाहे सघंदव। त बाबा असांखे केॾी सुठी युक्ति ॾिनी। बार बार पंहिंजे देव स्वरूप खे इमर्ज करो। बार बार पंहिंजे फ़रिश्ते स्वरूप खे इमर्ज करो, है न? ॾिसो मां फ़रिश्तो, अव्यक्त वतनवासी, ऐं दुनिया में केॾा सारा ॿिया बि त बाबा जा ॿार फ़रिश्ता ठही विया आहिनि। त मां फ़रिश्तो ऐं इहे एॾा सारा फ़रिश्ता। पहिरियों त हिकु शिव बाबा ब्रह्मा जे तन में आया हुया त बि ब्रह्मा जी आत्मा पहिरियों पावन ठहे पई, है न? अञा उन समय छा आयो? ॾिसो पहिरियों शिव बाबा ब्रह्मा बाबा जे शरीर में आयो त ब्रह्मा बाबा खे बार बार उन पंहिंजे लाइट जे शरीर जो साक्षात्कार थींदो हो। त बाबा जल्दी जल्दी हुन लाइट जे शरीर जो साक्षात्कार करे उहो ठही विया। पोइ बाबा कृष्ण जो साक्षात्कार कंदा हुया। वैसे बाबा चईंदा आहिनि साक्षात्कार जी आश न रखणी आहे, पर पंहिंजे घर में तव्हां चित्र बि रखी सघंदा आहियो फ़रिश्तनि जो, न? फ़रिश्तनि जो ॿियो केॾा सारा जो बाबा जॾहिं असां सां मिलण आया हुया। बाबा जॾहिं असां सां मिलंदा आहिनि त फ़रिश्ते रूप में मिलंदा आहिनि, है न? त बाबा ब्रह्मा बाबा कीअं कयूं? बार बार पंहिंजो फ़रिश्तो स्वरूप इमर्ज कयूं, बार बार पंहिंजो देव स्वरूप इमर्ज कयूं, बार बार पंहिंजो निराकारी रूप इमर्ज कयूं, जंहिंसां बाबा जल्दी जल्दी पंहिंजी मंज़िल ते पहुची। त असांखे बि ईअं अभ्यास करणो खपे। तॾहिं असां भिन्न भिन्न युक्तियूं, पुरुषार्थ ऐं युक्तियूं जो बाबा ॿुधाईं उन मां असां हिकु बि युक्ति अपनाई त स्वयं सफल थी वेंदा ऐं ॿियनि खे बि सफलता मोड़ ठाहे सघंदा।